बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही पसे पाण खे, पाण ही महबूब, पाण ही खलके खूब, पाण ही तालिब दिन जो, पाण ही दिल जलाल हू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत प्रिय जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सब वही हाल मंझा ही मालूम थिए। अस्सलामु अलैकुम। मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान। सी तमामु घणो आहे, मौसम इलाही सर्द आहे ऐं असां पंहिंजे घरनि में शुरूअ खां ॿुधो आहे त तमामु घणा सीउ पवंदा हुया, पर असांखे इहा न ॻाल्हि जी का ख़बर कोन हूंदी त हा तमामु घणा सीउ बि हिते थींदा आहिनि। असां सोचंदा आहियूं त नॉर्दर्न एरियाज़ में तमामु घणो सीउ थींदो आहे या ॻोठनि वारे इलाइक़नि में घणो सीउ पवंदो आहे, जंहिंखे माना बाक़ाइदा पाण महसूसु करियूं ऐं बिल्कुलु कवर थी करे पोइ पाण ॿाहिरि निकिरूं। न त हूअं घणे भाङे अवां 2-3 पोयां साल जेकॾहिं थोरो यादि करियो त एतिरा घणा सीउ यादि कोन आहिनि त घणो सीउ को पियो हुजे। हिन वक़्तु जॾहिं तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो था, मॉर्निंग टाइम में जॾहिं तव्हां उथो था त यकीनन उथण में बि थोरी सुस्ती थिए थी ऐं टाइम ॾिसी वरी मोबाइल ॾिसी पाण रखूं था त थोरो अञा टाइम हुजे त थोरो जेको आहे सो आरामु कजे, पर पंहिंजी हुन रूटीन सां ऐं पंहिंजे वर्क प्लेस ते टाइमली जॾहिं पहुचणो हूंदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु कमकार ऐं सुबुह जो उथणु, फ्रेश थियणु, सुबुह जे टाइम ते ब्रेकफास्ट जेको आहे सो उहो ठाहिणु, उहो खाइणु, त उनजे लाइ टाइम असांखे जेको आहे न थोरो घणो खपंदो आहे। त ख़ासि तौर ते छोकिरियूं या औरतूं जेके घरनि मां निकिरनि थियूं, पंहिंजे वर्क प्लेस ते उन्हनि खे पहुचणो हूंदो आहे त उन्हनि जी मॉर्निंग इलाही जल्दी स्टार्ट थी वेंदी आहे। ऐं जेकॾहिं सुबुह जे वक़्तु रिलीजियस वे में पंहिंजी मॉर्निंग खे शुरू करियो था त पोइ यकीनन अव्हांजी जेका सुबुह हूंदी उहा तमामु घणी जल्दी थींदी हूंदी। पर हिन मौसम में घणे भाङे सुस्ती पाण सभिनीनि खे थींदी आहे। मां जॾहिं घर खां निकितसि पई आयसि पई त ॿाहिरि ॾाढो घणो कोहीड़ो हुयो, इलाही घणी धुंध हुई, माना अॻियां वारी जेका आहे न व्हीकल उहा गाॾी नज़र अचे पई ऐं उनखां अॻियां जेके गाॾियूं आहिनि उहे तव्हांखे जेको आहे सो हाईवे ते अव्हां जेकॾहिं सवेर सुबुह जो सफ़र कंदव हिननि ॾींहंनि में तव्हांखे उहे गाॾियूं थोरी घणी लाइटिंग हुनजी नज़र ईंदी, पर घणे भाङे तव्हांखे अॻियां वारियूं गाॾियूं या आस पास रोड जो जेको पासो आहे उहो नज़र कोन ईंदो। कोहीड़ो तमामु घणो आहे। महिरबानी करे तव्हां जेकॾहिं घर खां निकिरो था ऐं तव्हां जेकॾहिं ड्राइविंग करियो था त ड्राइविंग चयो वेंदो आहे त ड्राइवर्स त इलाही एक्सपर्ट हूंदा आहिनि, पर असां वटि वरी बि घणे भाङे ॾिठो वेंदो आहे त लाइसेंस वग़ैरह कोन हूंदा आहिनि, त ड्राइविंग कंदे कंदे केतिरा ई एक्सीडेंट पाण खे नज़र अचनि पिया। ऐं तव्हां जेकॾहिं न्यूज़ ॾिसंदा आहियो, सोशल मीडिया जा तमामु प्लेटफॉर्म्स तव्हां यूज़ करियो था त उन्हनि जे वसीले में ख़बर पवंदी हूंदी त असां वटि हिन वक़्तु तमामु घणो जेको आहे न रेशो आहे एक्सीडेंट्स जो। त पंहिंजे घर खां जॾहिं निकिरो था त पंहिंजी केयर कयो ऐं पंहिंजनि प्यारनि जी अव्हां सां गॾु जेके अव्हांजा घर भाती आहिनि या तव्हां सां गॾु जेके पैसेंजर्स बि आहिनि उहे बि यकीनन अव्हांजी ज़िमेदारी थियनि था जेकॾहिं अव्हां उन स्टैंड बाय थी करे जेकॾहिं वेहो था। त स्कूल्स जो टाइम जेको आहे सो 9 बजे तक़रीबन पाण इहो जेको आहे न नोटिफिकेशन ॾिठो आहे ऐं 9 बजे ठीकु आहे स्कूल टाइमिंग, पर वरी बि उस्तादनि जो टाइम जेको आहे न मोस्टली तव्हां जेकॾहिं हे प्राइवेट स्कूल्स में ॾिसंदव त 8:30 बजे ताईं आहे, त उन्हनि जे लाइ को हिन टाइम में जेतिरो रिलीफ हुजणु खपे उहो कोन थो मिले। नाज़रीन, खोड़ सारियूं अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हियूं कंदासीं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे, वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। नाज़रीन, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़ुहैब चांदियो ऐं राजा मेमन खे ॾिसो टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो ऐं टाइम अव्हां कढो था 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। प्रोग्राम लाइव हूंदो आहे ऐं स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो आहे त तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। प्रोग्राम में असां वटि जेका शख़्सियत अॼु मौजूदु आहे, असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾाढे सुठे अंदाज़ में लिखंदे ॾिठो आहे। पाण ॾाढा सुठा राइटर आहिनि, फिलंथ्रोपिस्ट ॾाढा सुठा आहिनि, उनखां अलावा ॾाढा सुठा न चवणु घुरिजे ही इज़ सच अ नाइस पर्सन। फिलंथ्रोपिस्ट जेतिरा बि असां ॾिसंदा आहियूं असांजे मुआशरे में आस पास में जेतिरा बि माण्हू सुठे अंदाज़ में कमु कनि था उहे हक़ीक़त में सुठा इंसान ई हूंदा आहिनि। पाण तमामु सुठा सोशल एक्टिविस्ट आहिनि। सर जिन खे मां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। दवान डॉनली ज़ुल्फ़कार कादरी साहब, कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तारा महिरबानी, अल्लाह जो करम आहे। कीअं आहियो? अव्हां कीअं आहियो? माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह सर, मां ठीकु आहियां। सर मुख़्तलिफ़ मौक़नि ते अव्हांखे लिखंदे ॾिठो आहे। अव्हांजा कम यकीनन असां
तव्हां सभिनीनि खे एज़ अ सोशल वर्कर तव्हांखे असां ॾिठो आहे, तव्हांजा कम तमामु घणा सुठा असां ॾिसी चुका आहियूं ऐं सुठे अंदाज़ में माशाल्लाह ॻाल्हाईंदा बि आहियो। अच्छा सर, मौसम चेंज आहे ऐं सुबुह जो आउं निकितमि त कोहीड़ो तमामु घणो हुयो, जी हाँ, यकीनन अव्हां बि ॾिसंदा आया हूंदव, बिल्कुलु छा चवणु चाहींदो? बिल्कुलु। जी ताहिरा जी त हैदराबाद जी सुबुह मतलब तव्हां ॾिठो हूंदो अव्हां बि, या हैदराबाद में या जेके लाइव ॾिसनि था पिया असांखे समूरी सिंध में सॼी दुनिया में, त सर्दी तमामु वधी वई आहे ऐं गुज़िरियल केतिरनि सालनि जो जेको सर्दीअ जो रिकॉर्ड आहे हा सर, उहो टोड़ियो आहे हिन दफ़े सर्दी। ऐं इन क़िस्म जी जेको आहे अॻकथी बि थियूं आहिनि त गुज़िरियल 30-40 सालनि में हिन ॾींहंनि में ख़ासि तौर सां जेकी सिंध जा ही आहे बेल्ट आहे, जी हा, और उत्तर या जेको सो ही असां वारो हिसो, मजमूई तरह सिंध में एतिरी सर्दी न पई आहे गुज़िरियल 40 सालनि में जेतिरी हिन दफ़े पई आहे। ऐं उन जा जेके असरात यकीनन असीं सिंध में रहूं था ऐं उहे असां हैदराबाद वारा पहिरियों दफ़ो एतिरी सर्दी ॾिसूं था पिया। हा सर बिल्कुलु, या कराची वारा, ख़ासि तौर ते कराची वारनि खे बि असांखे मेंशन करणु घुरिजे, छो त हमेशह कराची वारा चवंदा आहिनि त सीउ ईंदो ई न आहे, असां सीउ माना इंजॉय बिल्कुलु कोन कंदा आहियूं। कराची वारा बि दाऊं पिया कनि हिनखे हिन सर्दीअ जे हवाले सां। ऐं ख़ासि तरह सां असां जॾहिं ॾिसूं था अपर सिंध जे तरफ़, ऐं उते त असांजी निस्बत सां जेको ही लाड़ आहे या विचोली सिंध आहे या जेको थर आहे, असां सिंध हिकिड़ी आहे, पर सिंध जेको सो जीअं पार्ट्स में त आहे उन्हनि जी जेको सो त उत्तर सिंध में जेको स्पेशली लाड़कानो आहे, शिकारपुर, सखर, जकबार डिस्ट्रिक्ट्स जेके आहिनि, उते असांजी निस्बत वरी छो त हू बलूचिस्तान खे वेझा था थियनि ऐं बोलान ऐं उतां जी पहाड़ियुनि खे, उते सर्दी वरी थोरी वधीक असांखे असरु थिए थो। असां वटि मिड़ई नॉर्मल हूंदी आहे, पर हिन दफ़े असां वटि तमामु घणी सर्दी थी आहे। हा सर बिल्कुलु, मूं माना इंट्रोडक्शन में बिल्कुलु सही चयो न, त असां ॿुधंदा आया आहियूं त हेॾो सीउ थींदो आहे, न त ईअं लॻंदो आहे त शायदि नॉर्दर्न एरियाज़ में या ॿाहिरिनि मुल्कनि में घणो जेको आहे न घणी थधि पवे थी। अच्छा सर, इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा आहियो त घणे सीउ में जेको आहे सो माहौल थोरो डिप्रेसिंग हूंदो आहे? असांजा स्कॉलर्स त ईअं चवंदा आहिनि, या साइकेट्रिस्ट स्पेशली ॻाल्हि करियां त सर्दी जा इंसानी जिस्म जे न सिर्फ़ु ज़हन ते असरात थियनि था, पर जिस्म जे तमामु पार्ट्स ते उन्हनि जा थियनि था। स्पेशली मां डॉक्टर त न आहियां, पर जेको तजुर्बा आहिनि या जेको असीं पढ़ियो आहे, डॉक्टर्स खां ॿुधो आहे, या जेके सेमिनार्स असां अटेंड कया आहिनि, उन में इहा आहे त जेके ब्लड सर्कुलेशन आहे उहो उनजो जेको सो असरु थिए थो थधि ते, थधि जे करे स्पेशली जेके एजेड माण्हू आहिनि, पर्सन्स आहिनि, त उहे जेके हिन सर्दीअ खां बचाव कनि, छो त ब्लड सर्कुलेशन जेके आहे असां उन ते उनजो असरु थिए थो, उन्हनि जा में फालिज, ब्रेन हेमरेज या जेके ॿिया स्ट्रोक जो थी सघे थो। उन जे करे पाण खे सर्दीअ खां बचाइण जी कोशिशि कजे हिन में। ऐं इन क़िस्म जूं जेके शयूं असां वटि रिवायती तौर सां अॻियां जीअं आहे सिंध में घरू जेके टोटका हूंदा हुआ, जे काढ़ा जेके असां हूंदा हुआ, काढ़ा ठाहे पीअंदा हुआ, त उन्हनि जा जेके जिस्म जे ब्लड सर्कुलेशन ते या जेको सो न सिर्फ़ु ब्लड सर्कुलेशन ते, पर इंसानी जिस्म जे मजमूई जेको सिस्टम आहे उन ते असरु थींदो हो। जीअं असांजा आहे पंहिंजो दालचीनी आहे, जाण आहे, माखी आहे, इन क़िस्म जा असांजो ॻोठनि जे अंदरि या शहरनि जे अंदरि बि उन क़िस्म जा जेके काढ़ा ठाहे माण्हू जेको कॉफ़ी जी ऐं चांहि जी जाइ ते पीअनि था, हाणे बि पीअनि था, त उन्हनि खे जेको सो मां अव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां, छो त हीउ प्रोग्राम जेको आहे अव्हां नॉलेज ॾियो था, ताहिर तव्हां हिन प्रोग्राम जे ज़रिए सिंध वासियुनि खे, पर सॼी दुनिया जे माण्हुनि खे न सिर्फ़ु मालूमात ॾियो था, एंटरटेनमेंट ॾियो था, पर वक़्त ऐं हालतुनि सां गॾु उन जी अपडेट्स बि ॾियो था। ताहिर तव्हां इन प्रोग्राम जे हवाले सां त अॼु जेको सो जंहिं प्रोग्राम खे असां अव्हां फोकस कयो आहे, त स्पेशली सर्दी खां असां गुज़रंदा अचूं था, त उन्हनि शयुनि खां असां पाण खे अलॻि नथा रखे सघूं। त जॾहिं असां शयूं पाण जेके भोॻियूं था, त यकीनन
सिंधिया माण्हू उन्हनि शयुनि खे भोॻींदा हूंदा। बिल्कुलु त असांखे उन्हनि खे न सिर्फ़ु गाइडलाइन ॾियणु खपे अव्हांजे प्रोग्राम में निस्बत, ऐं जेके मशवरा आहिनि असां ॾेई सघूं था पंहिंजे अक़िले नाक़िस मुताबिक़ उन्हनि खे असां एडवाइस बि कयूं, एहतियात बि एक्सपीरियंस सुठो आहे, हर तरह जो तव्हांजो एक्सपीरियंस माशाल्लाह ॾाढो सुठो आहे, ॾाढी सुठियूं तव्हां ॻाल्हियूं कंदा आहियो, ॾाढे सुठे अंदाज़ सां बि ॻाल्हियूं कंदा आहियो। अच्छा, मूं पंहिंजे इंट्रोडक्शन में रोड हादसनि जी बि ॻाल्हि कई, ऐं जेकॾहिं असां ॻोठनि जे इलाइक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं त लाइफ स्टाइल में हिकिड़ो वॾो जेको आहे न डिफरेंस नज़र ईंदो आहे। त ॻोठनि में त उहो मच ॿारियो वेंदो आहे, शहरनि में वरी थींदो ई आहे त तव्हां कमरे में वेठा आहियो, तव्हां जेको आहे सो सिलेंडर हीटर जेको आहे न उहो हलायो था, ऐं किचन में सिलेंडर वग़ैरह उन तरह जो इस्तेमालु घणो थींदो आहे, छो त लोड शेडिंग गैस जी बि तमामु घणी आहे। इस्लामाबाद में बि सर जेको आहे सो सिलेंडर फाटो आहे, ऐं घोट समेत केतिरा ई जेको आहे सो माण्हू उन्हनि जी जान वई आहे। मां चाहींदसि त इन हवाले सां बि थोरो एहतियात। बिल्कुलु ताहिरा, असां वटि माण्हू सर्दी जे बचाव जे लाइ मुख़्तलिफ़ जेके पंहिंजे कमरे खे, रूम खे या जेको बि आहे घर आहे उनखे गर्म रखण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके टोटका या जेके तरीक़ा इस्तेमालु कनि था। बिजली जा हीटर्स आहिनि, गैस जा सिलेंडर्स आहिनि, चुल्हा आहिनि, ऐं इन खां अलावा ॿिया जेके बि आहिनि अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके कमरे खे गर्म रखण जूं आहिनि उहे जेके इस्तेमालु कनि था। पर स्पेशली जेके माण्हू गैस कमरे जे अंदरि गैस खे इस्तेमालु था कनि त उन्हनि जे लाइ इहा एडवाइस आहे त गैस जो जेको मेन सोर्स हुजे उहो कमरे खां घणो परे हुजे। जेकॾहिं सिलेंडर आहे त उहो सिलेंडर जेको आहे सो कमरे जे अंदरि न हुअणु खपे, कमरे खां घणो काफ़ी ॿाहिरि हुअणु खपे। उन खे पाइप जे ज़रिए तव्हां छिके अचो पंहिंजे कमरे में, ऐं हिकिड़ी हद ताईं उनखे जेको आहे सो इस्तेमालु कयो, पर उन जे अंदरि वेंटिलेशन ज़रूरी आहे, छो त उन जे अंदरि जेके निकिरनि था गैसिस निकिरनि था उहे इंसानी सिहत जे लाइ, हाणे हिकिड़े तरफ़ तव्हां पाण खे गर्म रखण लाइ जेको आहे इहो इस्तेमालु कयो था, पर साॻी जाइ ते इहो अव्हांजी ज़िंदगी जे लाइ हानिकार बि आहे। जॾहिं गैस बंदि थी थिए, उहा नेचुरल गैस हुजे, LPG जी हुजे, सूरत में हुजे, जॾहिं उहे जेको उनखे निकिरण जो या वेंटिलेशन सिस्टम कोन्हे न आहे त उहो अव्हांजी ज़िंदगी जे लाइ हाणे काफ़ी माण्हू, असां वटि काफ़ी अहिड़ा केस रिपोर्ट थिया आहिनि जो माण्हू गैस जे चुल्हे खे हल्को ॿारे ऐं पोइ वरी जेको सीअ जे करे सवड़ विझी, रिली विझी या जेको बि आहे ब्लैंकेट विझी, कंबल विझी सुम्ही पवंदा आहिनि। हुनखे का ख़बर न पवंदी आहे, ऐं उहो जेको जॾहिं कमरो गैस सां भरिजी वेंदो आहे त उहे सुतल ई जेके वीचारा पंहिंजी ज़िंदगी विञाए वेंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं सुबुह थींदी आहे, माण्हू हुनजा दर खड़काईंदा आहिनि, कमरो खड़काईंदा आहिनि त को आवाज़ न ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त हीअ छा आहे। जॾहिं भञी दरवाज़ो टोड़े अंदरि दाख़िल थींदा आहिनि, ॾिसनि त हू पंहिंजे बिस्तरनि ते डेड बॉडीज़ जी सूरत में आहिनि। त इन जे लाइ अव्हां ॾाढो सुठो टॉपिक खयो आहे, ऐं हिन मौसम में माण्हुनि खे इन अव्हांजे सूबे मेरान जे तवसर सां इहो मैसेज बि ॾियूं था त अव्हां गैस सिलेंडर या जेके गैसिस आहिनि या जेके ॿिया काठियूं आहिनि या जेके मिसाल जेको बि आहे घर में रूम में इस्तेमालु कयो त उन जे अंदरि वेंटिलेशन जो स्पेशली ख़्यालु रखो त जीअं उहे शयूं ख़ारिज थींदियूं रहनि, ऐं हिकिड़ी हद ताईं कमरे जे अंदरि हुजनि, पोइ वरी ॿाहिरि कढी छॾियो। बिल्कुलु कादरी साहिबु, ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। अच्छा सर, अव्हां असांखां वॾा आहियो ऐं अव्हांजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंढपण बि ॾाढो ख़ूबसूरत रहियो हूंदो। उन टाइम में मोकलनि वारो कीअं हिकिड़ो जेको आहे न एजुकेशनल कैलेंडर खे अव्हां जेकॾहिं यादि करियो था, ऐं सियारे जी मोकलुनि जी जेकॾहिं अव्हां ॻाल्हि करियो था त उहो कीअं हूंदियूं हुयूं? माना अंग्रेज़ जेको असांखे ॾेई विया सभु कुझु असां जेको आहे न उन तमामु शयुनि खे असां उन तरीक़े सां न रखी सघूं, पर असांजो एजुकेशनल जेको कैलेंडर आहे उनखे असां मज़बूती सां उहो ई पकड़ियो आहे। मौसम असां वटि जेको आहे सो चेंज थींदी रहे थी। डिसंबर जी जॻह ते जेकॾहिं जनवरी में उहे ई विंटर वेकेशन्स थींदियूं त वधीक बहितर हूंदो। गांधी साहिबु छा चवणु चाहींदा? जी हा, हिकिड़ो असां वटि वेकेशन जो हिकिड़ो पुराणो तमामु जीअं क़दीम जेको आहे सो जो रिवाजु आहे मोकलुनि जो, वेकेशन जो, स्पेशली वेकेशन्स जो, त बसि हिन महीने में ई थियणियूं आहिनि। छो त हाणे उन वक़्तु जॾहिं सूरत अॼु खां 40-50 साल अॻु में या 60 साल अॻु में जॾहिं वेकेशन्स जो जेको जॾहिं खां इहो तरीक़ेकार असां वटि
शुरू कयो वियो त उन वक़्तु मौसम जे हवाले सां इहा ख़बर हूंदी, अंडरस्टूड हूंदी त हिन महीननि में ही जेको सो टेम्परेचर रहंदो, त इन जे करे रूटीन मुताबिक़ उहो जेको आहे सो जून जुलाई जा जेके महीना जेके ऊन्हारे जी मोकल थी वेंदी। पहिरीं जून खां वठी 31 जुलाई ताईं जेको आहे सो ऊन्हारे जी मोकल थी वेंदी हुई ऐं पहिरीं अगस्त खां वठी जेको आहे सो स्कूल रिज़्यूम थी वेंदा हुआ। ऐं हाणे बि ईअं ई आहे त पहिरीं जून खां वठी मोकल थिए थी पई ऐं पहिरीं अगस्त खां जेको आहे सो स्कूल रिज़्यूम थी था वञनि। ऐं ईअं ई वरी सियारे जूं मोकलूं आहिनि त डिसंबर जे जेको सो पहिरें हफ़्ते जे अंदरि जेको आहे सो 8 ॾींहंनि या 10 ॾींहंनि जी मोकल थिए थी पई ऐं पोइ वरी जेको आहे सो या कॾहिं वरी डिसंबर जे आख़िरी वीक में थिए थी ऐं पोइ वरी स्कूल खुली था वञनि। त जेको उहो 40-50 साल पुराणो जेको रिवाजु हो उहो जेको आहे सो वेकेशन्स जो उहो अञा ताईं असां वटि आहे। पर जीअं त दुनिया जे अंदरि हाणे जेके सुधरियल मुल्क आहिनि उहे वेकेशन्स कनि था। असां हिते त मिसाल सियारे जो जेको आहे सो 8-10 ॾींहं थियनि थियूं, पर दुनिया जा काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि जिथे 3 महीना 2 महीना 3 महीना सियारे में जेको आहे सो जेके वेकेशन्स थी थियूं वञनि, छो त उते जेको सो शदीद बर्फ़बारी थिए थी। पर हाणे दुनिया जेको सो हिकिड़ी शइ आई आहे जेकी उहा आहे जेकी असांजी हुकूमत या इदारनि खे सम्झणु खपे, उहा आहे क्लाइमेट चेंज, मौसम जी तब्दीली। अच्छा कादरी साहब, पाणे तक कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां प्रोग्राम में शामिल कंदसि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, बाजी ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अब्दुल नबी शहर फ्राम ठरी मीरा। अदा तव्हांखे भली कार चऊं था। ऐं तव्हां ॿुधायो तव्हां वारे पासे मौसम कीअं आहे, थधि केतिरी आहे? हाँ बाजी बिल्कुलु, असांजे शहर ठरी मीरा में कोयर जाम आहे ऐं मौसम तमामु थधी लॻी पई आहे। असांजो कादरी साहब जो सुवालु आहे त पंहिंजी जेका प्रोग्राम ॿुधे पई उन्हनि खे चवे त बाबा जेको आहे सो गाॾियुनि जो एहतियात कयो, धुंध जाम आहे, पोइ माना हादसे खां बची सघनि था। जी जी, महिरबानी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। प्रोग्राम कीअं लॻंदो आहे अदा? ओके, कॉल ड्रॉप थी चुकी आहे। कादरी साहब, एक्सीडेंट्स तमामु घणा थियनि पिया ऐं जेको आहे सो मां पहिरीं चाहींदसि त तव्हां थोरो वाइंड अप कजो त हीअ असांजो जेको एजुकेशनल कैलेंडर आहे इनखे हक़ीक़त में कीअं हुजणु खपे, छो त तव्हीं पाण पंहिंजी ज़ुबानी चओ पिया त क्लाइमेट चेंज हिकिड़ो बर्निंग हिकिड़ो इशू आहे न दुनिया में, ऐं उन खे ॾिठो वञे त असां वटि जेको एजुकेशनल कैलेंडर आहे उन में तब्दीली तमामु घणी ज़रूरी आहे। कादरी साहब जी, मां इन ते पियो अर्ज़ु कयां त असांजे जेको स्कूल सिस्टम आहे, एजुकेशन सिस्टम आहे, जंहिंमें कॉलेज बि अची था वञनि, यूनिवर्सिटी बि अची था वञनि, स्कूल बि अची था वञनि, त उन्हनि खे क्लाइमेट जेकी चेंज आई आहे उन मुताबिक़ इन वेकेशन्स खे रिवाइज़ कनि। हाणे ॾिसो त असां स्कूल जूं जेके सियारे जूं मोकलूं चऊं, विंटर वेकेशन या सियारे जूं मोकलूं, असां वटि जेको टर्म आहे सिंधी जो त सियारे जी मोकल, त सियारे जी मोकल असां करे छॾीसीं। पर असुल थधि हाणे पवणु शुरू थी आहे। हाणे उहा थधि पई आहे जो गुज़िरियल जेको 30-40-50 साल जा रिकॉर्ड हुन टोड़िया आहिनि। त हाणे हिन मौसम में वरी असां ॿार जेके स्कूल मोकिलणु शुरू कया आहिनि, त इहो असांखे क्लाइमेट चेंज मुताबिक़, छो त हाणे त अॻ में ई जेके अपडेट्स अचे थी वञनि, अॻकथियूं अचे थी वञनि, जेको आहे सो हिन वक़्तु साइंस एतिरो अॻिते वञी चुकी आहे त ईंदड़ 5-10 सालनि जे अंदरि छा तब्दीलियूं ईंदियूं मौसम जे अंदरि, छा थींदो, त उहे सभु शयूं असां वटि अचे थी वञनि। त उनखे मद्देनज़र रखे स्कूल जेको कैलेंडर खे में तब्दीलियूं अचणु खपनि, त जीअं असां उन आहर पंहिंजे जेको इदारनि जे अंदरि या ॿारनि खे उन जी जेको आहे सो ॾेई सघूं। हाणे तव्हां ॾिठो जॾहिं असीं सुबुह अचूं पिया त तमामु इंतिहाई थधि में नर्सरी खां वठी KG खां वठी जेके ॿार जेके थधि में जेके वञनि पिया, स्कूल वञनि पिया, ऐं असां वटि जेको सो जीअं त
जी 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 लोअर क्लास ऐं जी लोअर जी मिडिल क्लास जी तमामु घणो आहे ऐं असां वटि जेके ट्रांसपोर्ट जूं जेके सहूलियतूं तमामु जी हाँ जी हाँ महदूद आहिनि। काजू साहब पंहिंजी ट्रांसपोर्ट जी सहूलियतुनि ते या असांजे जेके तमामु इदारा आहिनि ख़ासि तौर ते असां जेकॾहिं हेल्थ जे इदारनि बाबति ॻाल्हि कयूं या पंहिंजे एजुकेशनल हवाले सां थोरो टच ॾींदा हलूं प्रोग्राम में तमामु इदारनि जी ॻाल्हि कयूं त प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो नाज़रीन पहिरीं ब्रेक जी तरफ़ आऊं अॻियां वधां थी। टपाल मेज़बान जो असां सां साथ मौजूदु आहे, स्पॉन्सरशिप मौजूदु आहे पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़ुहैब चांडियो ऐं राजा मेमन खे ॾिसो टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हां जा पसंदीदा सिंगर ऐं टिकटॉकर बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। यकीनन सुबुह जी जेका शुरूआति आहे उहा अव्हां करे चुका हूंदव, नो डाउट ॾाढो सीउ आहे पर वरी बि पंहिंजनि कमनि कारनि ते वञिणो आहे। जेके ऑफिस वर्कर्स हूंदा आहिनि उन्हनि खे थोरी लीनियंसी हूंदी आहे, माना थोरो जेकॾहिं देरि बि थी वई त ख़ैरु आहे, तव्हां जॾहिं वञो था पंहिंजे ऑफिस में वरी अव्हांखे कमु पूरो करिणो हूंदो आहे। पोइ 2 कलाक वधीक जेकॾहिं तव्हां वेहो था त कमु पूरो करे अव्हां निकिरो था। पर असां जेके मॉर्निंग शो होस्ट हुजनि था उन्हनि खे टाइमली वञिणो पए। टीचर्स खे ख़ासि तौर ते तमामु घणो जल्दी वञिणो पवंदो आहे ऐं मुंहिंजे घर में बि टीचर्स मौजूदु आहिनि त मूंखे अंदाज़ो आहे, ऑफिस वर्कर्स बि मौजूदु आहिनि त मूंखे अंदाज़ो आहे हर कंहिंजो कमु जेको आहे सो थोरो डिफरेंट आहे त टाइम स्केड्यूल थोरो डिफरेंट हूंदो आहे। पर वरी बि सुबुह जो उथणु ऐं सुबुह जो जेको आहे न उथी करे फ्रेश थी तव्हां ब्रेकफास्ट करियो, प्रॉपर टाइमली निकिरो, इन रूटीन खे कंटिन्यू करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। टाइमली हर शइ खे जेको आहे न मैनेज करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। पर अव्हां जेकॾहिं करियो था त पोइ उन शइ में तमामु घणो मज़ो बि अची वेंदो आहे न जंहिं माण्हू खे, त पोइ उनखे जेकॾहिं कमु उनजो चेंज थी वञे, रूटीन चेंज थी वञे त पोइ वरी उन रूटीन में एडजस्ट थियणु उनजे लाइ थोरो मुश्किल हूंदो आहे। चवंदा आहिनि त 30 ॾींहंनि ताईं 30 डेज़ ताईं तव्हां का बि पंहिंजी आदत तब्दील करियो ऐं अव्हां जेकॾहिं हिकिड़ो मज़बूत इरादो करे ऐं अव्हां जेको आहे न पंहिंजी आदतुनि खे तब्दील कंदा रहो त 20-25-30 ॾींहं इनफ हूंदा आहिनि। पोइ तव्हां उन रूटीन में एडजस्ट थी वेंदा आहियो, आदतूं अव्हां जूं जेके आहिनि चेंज थी वेंदियूं आहिनि। त मूंखे लॻंदो आहे त हर शइ जेको आहे न उहो माइंड गेम उते ज़रूरु जेको आहे न आहे। अव्हां पंहिंजे ज़हन जी उन सघ सां जेको आहे न जंहिं कम खे जहिड़े अंदाज़ में वठंदा आहियो त पोइ ज़रूरु करे वठंदा आहियो। इहा इंसान जी क्वालिटी ज़रूरु आहे। नाज़रीन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंगर ऐं टिकटॉकर बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। ऐं थोरी देरि में चांहि बि प्रोग्राम में अची वेंदी। ज़ुल्फ़कार काजी साहब चांहि बि तव्हांखे पीआरींदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि प्रोग्राम में कंदासीं ऐं थोरो मां चाहींदसि त असां वटि जेको असांजो ट्रांसपोर्ट जो सॼो सिस्टम आहे न उन ते बि ॻाल्हाइजो। असां वटि जेके ट्रांसपोर्ट जो सिस्टम आहे उन में कंहिं बि क़िस्म जो चेक एंड बैलेंस कोन्हे। असां वटि जेको आहे सो गाॾियुनि जी फिटनेस, रोडनि जी जेको आहे सो मेंटेनेंस ऐं ट्रैफिक लॉस, रूल्स रेगुलेशन्स, असां वटि मुकमिल तौर सां ट्रैफ़िक जो जेको निज़ाम आहे उहो मां मुतमइन छा पर तबाह थियल आहे। छो त जॾहिं असीं ॾिसूं था हाणे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, हाणे डेफिनेटली मां प्रोग्राम में आहियां त हा मां ॿुधाइणो पवंदो त दुनिया जे अंदरि मूं जेके बि मुल्क हिन वक़्त ताईं ॾिठा आहिनि, कैनेडा खां वठी अमेरिका ऐं यूरोप या फ्रांस खां वठी वेंदे बेल्जियम ऐं नेदरलैंड ताईं, ऐं उनखां अलावा जेकॾहिं मिड ईस्ट में अचूं था असां अरब मुल्कनि में त सऊदी आहे ऐं UAE आहे ऐं त या फिलिपाइन मां वियुसि, जर्मनी, ॿिया बहरहाल जेके बि दुनिया जा मुल्क आहिनि उन्हनि जे अंदरि हिकु त पहिरियों कमु जेको आहे उहो आहे गाॾी हलंदी आहे रोड जे मथां। बहितरीनु जॾहिं तव्हां रोड प्रोवाइड कंदव त उनखां पोइ जॾहिं तव्हां सहूलियत ॾींदव, तव्हां हिनखे गाॾी जे लाइ जेके बि आहिनि बहितर जेके फैसिलिटी ॾींदो त पोइ तव्हां ड्राइवर खे या गाॾी मालिक खे हुकुम करे सघंदव त बाबा
असां अव्हांखे हेतिरा बहितरीनु रोड रस्ता ॾिना आहिनि, हाणे अव्हांजो कमु आहे त तव्हां असांजे रूल्स खे फॉलो कयो। असां वटि रोडनि जी हालत बहितर कोन्हे ऐं ट्रैफ़िक जेके लॉज़ आहिनि उहे नाले मातिर आहिनि, त उन में इहो थिए थो त स्पेशली उन में हादसा थियनि था, लापरवाहियूं थियनि थियूं। ऐं ख़ासि तौर सां हाणे जेकी हीअ सर्दी जी मौसम हले थी, उन में जेको कोहीड़ो जेके चऊं असां धुंधु चऊं या कोहीड़ो, उन जे वधण जे करे जेकी स्पीड जेकी लिमिट आहे या असां वटि जेके छो त ॿियनि मुल्कनि जे अंदरि अॻ में ॿुधाईंदा आहिनि त हाणे थधि आहे, बर्फ़बारी आहे, तव्हांखे स्पीड लिमिट हेतिरी रखणु खपे, ऐं हाणे कोहीड़ो आहे ऐं या धुंध आहे, तव्हांखे हिन क़िस्म जूं जेके रूल्स खे फॉलो करिणो पवंदो। पर असां वटि ईअं आहे कोन, ऐं माण्हुनि में बि वरी जेको आहे सो छुड़वागी आहे ऐं उहे बि उनखे फॉलो नथा कनि, फॉलो कोन था कनि। जेकॾहिं उन्हनि खे माण्हुनि खे जेको आहे सो उन क़िस्म जी जेको आहे सो हिदायत कई थी वञे त बाबा हाणे तव्हां ट्रैफ़िक जे कानूननि खे जेको आहे सो फॉलो कयो, त माण्हू उनखे मयूब था सम्झनि, जेको आहे चवंदा त हीअ वरी कहिड़ा कानून कढिया अथऊं। मिसाल हाणे असां अचूं था पंहिंजे हिन शहर जी ॻाल्हि था कयूं, हैदराबाद जे अंदरि जी हाणे वेझर में जेको सो ट्रैफ़िक जे हवाले सां जी मिसाल ऑटोबान रोड ठहियो आहे, त उन्हनि उन जेको उते कैमरा जेको आहे सो फिट कयूं आहिनि, ऐं मूंखे ख़बर न आहे त उते चालान थियणु शुरू थिया आहिनि या न, पर इहो आहे त उन्हनि ऑटोबान ते ट्रैफ़िक कैमरा फिट थिया आहिनि। त हाणे चवनि पिया त उहो थी वेंदो, त हाणे उन्हनि खे फॉलो करिणो पवंदो, असांखे फॉलो करणु खपे माण्हुनि खे। लॉनेस जेकी आहे न, ला कानून जेकी आहे इंसान खे छुड़वाग बणाए थी, उनजे करे माण्हुनि खे कानून हुजणु खपनि, उन सां इंसानी जेको तहफ़ुज़ थिए थो। ऐं इन जे करे दुनिया जे इन्हनि वॾनि मुल्कनि में जेके हादसा जेके आहिनि घटि था थियनि, ऐं जेको आहे सो इंसानी जाननि जो उते क़दुरु आहे। मूंखे हैरत थींदी आहे, मां मुख़्तलिफ़ हंधनि ते वियो आहियां, त मां हींअर जेको आहे सो अमेरिका हुउसि, जेको आहे सो हिन लास्ट हिन में विंटर में वेकेशन्स में जेके समर हुयूं, त उते नॉर्थ कैरोलिना में असीं वञूं पिया, त रस्ते सां जेको आहे सो बदकूं जेके रोड जे हिन पासे खां हिन पासे वञनि पियूं, त माण्हुनि जे अंदरि एॾो जेको सो उते आहे कानून जी अमलदारी, जो उते उन बदकुनि जे लाइ ट्रैफ़िक ॿिन्ही तरफ़नि खां भेजी वई, ऐं जेसि ताणी उते को ट्रैफ़िक सिग्नल बि कोन हो। ऐं छो त हू एनिमल्स आहिनि, पखी आहिनि, उन्हनि खे जेको सो उनजी ख़बर न हुई त जेको वलर जेको सो हिन ढंढ खां क्रॉस करे हीअं पियो वञे, त पर माण्हुनि पाण ई गाॾियूं ॿिन्ही तरफ़नि बीहारे छॾियूं, ऐं जेकर जेसि ताईं बदकूं क्रॉस न थियूं ओसि ताणी माण्हू चुरपुर ट्रैफ़िक जी न कई। पर हिते माण्हू जो ई क़दुरु न आहे, माण्हुनि जो क़दुरु कोन्हे। गाॾी वारो जेकॾहिं जेतिरी वॾी गाॾी आहे ओतिरो जेको सो उनजो जेको उनखे एटीट्यूड आहे, त मुंहिंजे लाइ जेको सो हीअ जेके कानून कोन्हनि, ऐं जेको कानूननि खां बालातर आहियां। ऐं उते जेको सो जेके मज़दूर आहिनि, ॿार स्पेशली उते एनिमल्स, बर्ड्स, जेके डिसेबल्स आहिनि, मज़दूर आहिनि, ॿार आहिनि ऐं ख़वातीन आहिनि, उनखे स्पेशली जेको आहे सो ट्रीट कयो थो वञे, उनजी केयर कई थी वञे ट्रैफ़िक रूल्स ऐं लॉज़ में। काजी साहब, इंफ्रास्ट्रक्चर ई अहिड़ो आहे जो डिफरेंटली एबल जेको माण्हू आहे उनखे घणी तकलीफ़ कोन थी थिए। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क सां कंपेयर कयूं था त पोइ असांखे हिकिड़ा वॾा तमामु वॾा जेको आहे गैप्स नज़र अचनि था। अच्छा, उन खां अलावा छा था तव्हां सम्झो, छो तव्हांजो एक्सपोजर सुठो आहे त तव्हां हिन ॻाल्हि खे सुठे अंदाज़ में करे सघो था, त असां जॾहिं पंहिंजे इलाइक़नि खे ॾिसूं था, कासमाबाद जी ॻाल्हि कयूं था, कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं था, भले पंहिंजे ॻुठनि जी ॻाल्हि कयूं, त असां वटि जेको आहे न हर माण्हू चाहींदो त पंहिंजी असां जेको आहे गाॾी खणी निकिरूं, छो त असां वटि ट्रैफ़िक जो जेको निज़ाम आहे उहो असांखे उन तरह सुठो कोन मिलंदो आहे। असां वटि हिकमत अमलियूं कीअं हुजणु खपनि, पर सिर्फ़ु असां वटि हिकमत अमलियूं कीअं हुजणु खपनि इहो ज़रूरी न आहे, पर उन्हनि ते अमल दरामद कीअं हुजणु घुरिजे? काजी साहब,
तो जेसिताणी पब्लिक ट्रांसपोर्ट जी ख़ासि तौर ते ॻाल्हि करूं जी। पब्लिक ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि थो कयां त असां वटि पब्लिक ट्रांसपोर्ट जी सहूलियतूं तमामु घटि आहिनि पब्लिक ट्रांसपोर्ट जूं। जी हींअर असां वटि जेको सो जेके से रेड जेके सिंध गवर्नमेंट जूं जेके से गाॾियूं जेके से बसिस जेके से हलणु शुरू थियूं आहिनि कुझु कुझु रूट्स ते जी हा ऐं जंहिंमां माण्हू जेको सो वञनि था पिया, पर उहो असां वटि रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर एतिरो न आहे जो हो सॼे शहर जे अंदरि मूव करे सघनि जी जेके इहे गाॾियूं। बिल्कुलु पब्लिक ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि थो कयां, स्पेशली पब्लिक ट्रांसपोर्ट जी जी। हा। हिकिड़ी आहे निजी ट्रांसपोर्ट, हा हा ॿी आहे पब्लिक ट्रांसपोर्ट। पब्लिक ट्रांसपोर्ट मीन्स त गवर्नमेंट सेक्टर जूं उहे गाॾियूं जेके अवाम जी सहूलियत जे लाइ जेके हलायूं थियूं वञनि। बिल्कुलु हाणे दुनिया जे जेके मुल्क आहिनि, मिसाल फ्रैंकफर्ट या जर्मनी जा शहर आहिनि, बर्लिन आहे, फ्रैंकफर्ट आहे या म्यूनिख आहे, मां उते त जी मूंखे हैरत थी त उते जेके पब्लिक ट्रांसपोर्ट जेके असां जेके मुलाज़िम पेशा माण्हू आहियूं उन्हनि जे लाइ बसिस, जी हा ट्रेन, ट्राम ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ जेके मिंटनि में उहे जेके मूव पियूं कनि, माना ट्रेनूं, फास्ट ट्रेनूं ऐं ट्राम ऐं जेके बसिस मूव पियूं कनि। ऐं उते जेको एॾो त ख़ुदि निज़ाम आहे जो, ऐं ॿियो त माण्हू उन जे अंदरि हिकिड़ी पाण बि सेल्फ जेको हिकिड़ी रेस्पॉन्सिबिलिटी फील कनि था त हिकिड़ो टोकन आहे, टिकट आहे, वठी था छॾनि, उहा हुनजे खीसे में आहे, को चेक वेक बि नथो करे, पर माण्हू पाण पे करे उन गाॾी में चढ़नि था, उहा स्टॉपनि ते बीहंदी थी वञे, हा उन कयो थो वञे। ऐं माण्हू जेके ख़वातीन या जेके मुलाज़िम पेशा माण्हू आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे स्टॉप ते लही था वञनि, वरी उतां चढ़नि था ऐं ऑफिसनि ते पंहिंजो कमु करे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असां हिते जॾहिं असां पंहिंजे सिस्टम खे था ॾिसूं त हिकु मां कंहिं बि उहिदे खे मैंशन न कंदुमि, पर जेके मजबूरनि त हर माण्हू जेको बि ऑफिस वारो आहे, पोइ चाहे एजुकेशन जो हुजे, रेवेन्यू जो हुजे, पुलिस वारो हुजे, कंहिं बि जेकॾहिं सीट ते वेठो आहे त उहो चए थो त मां का गाॾी खां सवाइ मां ऑफिस कई वेंदुसि, माना का गाॾी हुजे हुजनि पोइ मां वञा, उन खां पोइ जेके रेवेन्यू ऑफिसर हुजनि, पुलिस ऑफिसर हुजनि, एजुकेशन ऑफिसर हुजनि, मतिलबु हर डिपार्टमेंट वारो चए थो गाॾी हुजे त मां वञा। मूंखे हैरत थी त उते जेके CEOs बिलियन डॉलर्स जे इदारनि जा मालिक, ऑफिसर्स, CEOs, उहे आम जेके ट्रेन में सफ़र पिया कनि, वेहनि पिया ऐं वरी लही पंहिंजी जेको उन में जेको इदारे जे अंदरि हलिया पिया वञनि। ऐं जॾहिं दोस्तनि मूंखे ॿुधाइनि पिया त हीउ जेको वेठो आहे, इहो जेको बिलियन डॉलर्स जी जेकी ही ऑफिस आहे, बिज़नेस ऑफिस आहे या जेकी बि गवर्नमेंट ऑफिस आहे, हे हुनजो CEO आहे या हेड आहे या कंहिं वॾी पोज़ीशन ते आहे, पर आम पैसेंजर वांगुरु ट्रेवल करे पियो ऐं वञे पियो। त इहो जेको कल्चर आहे असां वटि, जेको इलीट क्लास कल्चर आहे, उन बि हिकिड़ो निज़ाम खे जेको आहे सो ॾाढो ख़राबु कयो आहे। इन इलीट क्लास सां न आहे, पर इलीट सोच रखणु, इलीट सोच माण्हू रब ॾिए थो, मिसाल दुनिया में ॾिए थो, हुन सां को बि न आहे के ग़रीब आहिनि, के मालदार आहिनि, के जाइज़ के नाजाइज़, बहरहाल उहो डिबेट आहे, अलॻि आहे, पर जेकी सोच हुजे उहा इलीट न हुजे, उहा जेको ह्यूमन वारी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु इक्विटी जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं न, त पोइ उते जेको आहे असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। असां वटि जेतिरा बि वॾा वॾा ऑफिसर्स हुजनि, पर उहे अवाम जे लाइ उहे जेको आहे न अवाम जे सर्वेंट्स हूंदा आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो अवाम जी ख़िदमत करणी हूंदी आहे। जेकॾहिं इलेक्ट थी करे बि जेकॾहिं कोई अचे थो त उहो असांजी ख़िदमत जे लाइ ईंदो आहे, अवाम जी ख़िदमत जे लाइ ईंदो आहे, पर असां वटि हिकिड़ो वॾो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम खे कादिर साहब कंटिन्यू कयूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। टपाल मेज़बान जो साथ प्रोग्राम में मौजूदु आहे। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंगर ऐं टिकटॉकर बि शामिल हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान
टपाल मेज़बान। नाज़रीन, असां सां कनेक्टेड रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो नाज़रीन, कैंपेन जो हिसो तमामु बणिजी सघो था, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं जेॾी महिल बि मां ब्रेक तां थी वापसि अचां पई त मूंखे हिकु ख़्यालु अचे पियो त अॼु वाक़ई में तमामु घणी थधि आहे, छो त मां जेॾी महिल घर मां निकितमि पई न, सच में मूंखे तमामु घणो अॼु जेको आहे न महसूसु थियो पिए। ऐं इहे इन ॻाल्हि में बिल्कुलु बि को शक कोन आहे त काफ़ी टाइम खां पोइ असांखे इहा ॿुधण जे लाइ मिले पियो ऐं पाण त जेको आहे सो हिन वक़्तु महसूसु बि करियूं पिया तमामु घणो सीउ त तमामु कमुकार उन्हनि खे उन ई वे सां करणु थोरो मुश्किल हुजे थो, थोरो चैलेंजिंग हुजे थो। ऐं उनजे बावजूदि मां आयमि पे त बाइक ते वेंदे नंढड़ा नंढड़ा ॿार मूं ॾिठा पे पंहिंजे पीउ सां भाइरनि सां वेंदे, त मूं चयो पियो त असां त ठीकु आहे यंगस्टर्स निकिरूं था ऐं वर्क प्लेस ते पहुचणो आहे, पर नंढड़नि ॿारनि जे लाइ केॾो वॾो चैलेंज थिए थो या पेरेंट्स जे लाइ केॾो वॾो चैलेंज थिए थो त ॿारनि खे तयारु करे प्रॉपर किट में स्कूल मोकिलणु, ब्रेकफास्ट या लंच तयारु करणु, त माइरुनि लाइ जेको आहे न हिकिड़ी वॾी हुननि जी ज़िम्मेदारी थिए थी। अच्छा, प्रोग्राम में हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे पाण असिस्टेंट कमिश्नर आहिनि ऐं माशाल्लाह हिन वक़्तु जेको आहे हुननि जो उहिदो तमामु सुठो आहे। सेक्शन ऑफिसर, गवर्नर, सेक्रेटरेट कराची ऐं रेवेन्यू एक्सपर्ट आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो सुठो कमु रहियो आहे, सुठो संदनि एक्सपीरियंस आहे, हिन वक़्तु बि सुठे अंदाज़ में पाण कमु करे रहिया आहिनि। द वन एंड ओनली अब्दुल अज़ीज़ जुनेजो साहब, तव्हांजी दिलि जी गहराई सां भली कार चऊं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैव अ गुड मॉर्निंग सर। थैंक यू वेरी मच। गुड मॉर्निंग टू यू। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जी महिरबानी। माशाल्लाह ज़बरदस्त। मूंखे यादि आहे कुझु टाइम अॻु में तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं तव्हां चओ त हाणे आउं असिस्टेंट कमिश्नर थियण वारो आहियां। सो माशाल्लाह तव्हां हुन चार्ज ते मौजूदु आहियो। कीअं हले पियो सर? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जी महिरबानी। ऐं गुड मॉर्निंग सभिनी जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि ॾियां पियो, ऐं स्पेशली असां मेहरान टीवी जी जेका टीम आहियो, तव्हां आहियो, अदा मुर्तज़ा आहे, सभिनी जा थोरा जेको वक़्तनि ब वक़्तनि असांखे यादि कंदा आहियो ऐं इंशाअल्लाह नाज़रीन सां कंहिं न कंहिं बहाने सां मुखातिब। थैंक्स टू यू सर, तव्हां ईंदा आहियो, प्रोग्राम में टाइम ॾियो था, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ख़ासि तौर ते रेवेन्यू उहो असां वारो पासो आहे जॾहिं असां पंहिंजे इदारनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, जिते जेको आहे सो घणे भाङे लाइव शोज़ में घटि ॻाल्हायो वेंदो आहे ऐं मॉर्निंग शोज़ में मुंहिंजे ख़्याल सां तमामु घटि रेवेन्यू ते ॻाल्हायो वञे पियो। पाण रेवेन्यू एक्सपर्ट आहिनि त उन हवाले सां उन्हनि सां कचहरी प्रोग्राम में ज़रूरु कंदासीं, पर थोरो एजुकेशनल कैलेंडर ते ॻाल्हाइणु चाहींदमि। सीउ तमामु घणो आहे ऐं असां जेको आहे न क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कयूं था, जेको दुनिया में हिकिड़ो तमामु वॾो जेको आहे न टॉपिक आहे, बर्निंग इशू जंहिंखे पाण चऊं था। हर हंधि तव्हां डिफरेंट सेमिनार्स, वर्कशॉप्स, ट्रेनिंग्स थींदे ॾिसंदा आहियो, पर असां वटि जेको कैलेंडर आहे अॼु बि उहो अंग्रेज़नि वारो, कादरी साहिब जी मां ॻाल्हि कई पिया त अंग्रेज़नि वारो उहो मौजूदु आहे, त मौसम जे आधार कैलेंडर खे चेंज हुजणु घुरिजे। हा बिल्कुलु। ॾिसो, जीअं लॉ में मुख़्तलिफ़ वक़्तनि जे हिसाब सां अमेंडमेंट थींदियूं रहनि थियूं, अहिड़े हवाले सां मौसम जे हिसाब सां जीअं हाणे हिन वक़्तु कोहीड़ो आहे, सर्दी तमामु घणी आहे, जेके वेकेशन्स पहिरियों थियूं हुयूं इहे वरी जेकॾहिं हाणे थियनि हुआ त वधीक बहितरु हुयो। इन में हर शइ ते वक़्तनि ब वक़्तनि जेको लॉ ठहंदो आहे, जीअं ई गवर्नेंस जे हवाले सां चालान जीअं कराची में अपडेट थी वियो आहे, फर्दर जेके सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि उन में थिए पियो, त इन में अमेंडमेंट जी ज़रूरत आहे। बिल्कुलु अब्दुल अज़ीज़ जुनेजो साहिबु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। असां वटि जेको आहे न तब्दीली जी गुंजाइश रहे थी, पर सिर्फ़ु असां वटि न दुनिया में हर हंधि जेको आहे न तब्दीली जी हिकिड़ी गुंजाइश ज़रूरु हूंदी आहे। अच्छा, असां जेको आहे सो रोड मैनेजमेंट जी बि ॻाल्हि कंदासीं। असां पाण सभु ॼाणूं था त असां वटि रोड मैनेजमेंट उन तरह हूंदी न आहे जीअं हुजणु घुरिजे, या मूं पंहिंजे इंट्रोडक्शन में बि जेका ॻाल्हि कई त असां वटि जेको आहे न लाइसेंस बि मौजूदु न हूंदा आहिनि, पर ड्राइवर्स जेको आहे सो ड्राइविंग करे रहिया हूंदा आहिनि ऐं तव्हांखे अचानक हिते ख़बर पवंदी त एॾो परे खां ई फलाणो ड्राइवर ड्राइविंग करे आयो पियो, पर हुन वटि ड्राइविंग लाइसेंस मौजूदु ई न आहे। इहे केसिस असां वटि ईअं चई सघूं था त आम जाम थी विया आहिनि। रोड मैनेजमेंट हिकु तरफ़ न आहे, हिकु तरफ़ असां वटि जेके रिज़ल्ट्स मिलनि पिया रोज़ जी बुनियाद ते, ख़ासि तौर ते जुनेजो साहिबु हिननि ॾींहंनि में जेतिरा एक्सीडेंट्स साम्हूं अचनि पिया, छा था सम्झो असां वटि कीअं पब्लिक ट्रांसपोर्ट हुजणु घुरिजे, रोड मैनेजमेंट कीअं हुजणु घुरिजे? ॾिसो, तव्हांजी ॻाल्हि सां बिल्कुलु कंहिं हद ताईं मुतफ़िक़ आहियूं। असल में छा आहे त ही सोसाइटी जो इम्पैक्ट आहे। सो गवर्नमेंट कानून ऑलरेडी अवेलेबल आहिनि, इम्प्लीमेंटेशन हुन ते थिए पई,
वक़्तनि ब वक़्तनि जीअं ॾिसो लाइसेंस जे हवाले सां पूरी सिंध में जेके आहिनि से डे बाय डे डेली बेसिस ते इशू थियनि पिया ऐं हाणे हिन जो जेको आहे कराची में आई थिंक शायदि 7 उन स्टेशन्स आहिनि ऐं हर डिवीज़न लेवल ते ठहियो आहे। इवन जेको प्रीवियस IG सिंध हुयो उन बदीन में बि जेको लाइसेंस ब्रांच जी इनोग्रेशन कई त उन में असां जेका सोसाइटी जा जेके माण्हू आहियूं ख़ासि करे हीउ जेको ॾिठो वञे पियो रक्षा आहे लोडर आहे नंढा जेके ॿार हलाइनि पिया चाइल्ड एक्ट आयल आहे उनजे लाइ गवर्नमेंट ते फोकस आहे पर उनजे बिल्कुलु एग्ज़ैक्टली उनजी इम्प्लीमेंटेशन बि थिए पई पर असां जेके माण्हू पाण आहियूं उनखे ॾिसूं त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बिना लाइसेंस जे गाॾी हलाए पियो त उहो पंहिंजी ज़िमेदारी बि फील करे जेकॾहिं नंढो ॿारु हलाए पियो या हुन वटि लाइसेंस न आहे हेवी लाइसेंस न आहे पर हेवी मशीनरी जेकॾहिं हलाए थो त जिते गवर्नमेंट उनखे फोकस करे पई त उते असां सोसाइटी जेके आहियूं असांजा जेके स्टेक होल्डर आहिनि या मिसाल तौरु पेरेंट्स आहिनि पंहिंजी औलाद ते उनजी जेका नज़र हुजणु घुरिजे त उन सां काफ़ी इम्प्रूवमेंट अची सघे थी। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चओ पिया हर माण्हू जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजी ज़िमेदारी खणे तॾहिं बि असां वटि जेको आहे न सुधारो इलाही घणे हद ताईं मुमकिन ज़रूरु आहे। या अव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई अव्हां यकीनन हिकु वालिद बि आहियो त पेरेंट्स खे उन्हनि जी घणी भाङी ज़िमेदारी आहे। तव्हांजो ॿारु जॾहिं घर खां निकिरे थो त उहो किथे कमु करे थो कहिड़े तरह कमु करे थो ऐं तव्हां उनखे कीअं ट्रीट कयो था इहा ॻाल्हि जेको आहे सो वधीक माना रखंदी आहे। अच्छा जुनेद साहब रेवेन्यू वारो साइड जेको आहे असां वटि चयो वेंदो आहे ॾुखियो पासो आहे सो कीअं एक्सप्लेन कंदव त हीअ हक़ीक़त में कमु कीअं थींदो आहे या आम माण्हू जा जेके मसइला आहिनि उहे कीअं ॿुधा वञनि था ऐं असां वटि जेको आहे सो पंहिंजो कंप्यूटराइज़्ड सिस्टम आहे त माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे घटि में घटि उहे इंश्योर त थींदा ई हूंदा। ॾिसो ॾाढो हिकिड़ो तव्हां सुठो सुवालु कयो आहे। मेन माण्हू जा इशू ई इहे आहिनि मिसाल तौरु कंहिंजो घरु आहे कंहिंजो दुकानु आहे कंहिंजी ज़मीन आहे उनजी म्यूटेशन थियणी आहे रेवेन्यू रिकॉर्ड में दाख़िला जंहिंखे असीं चऊं रजिस्ट्री थियणी आहे म्यूटेशन थियणी आहे। असुल में असांजी सिंध या पाकिस्तान जा जेके माण्हू आहिनि ऐं स्पेशली माना इहो चवंदुसि पोइ असांजो भले ज़मीनदार आहे या कहिड़े बि तबिके सां माण्हू रखे थो उहो जेको आहे पंहिंजी नियाणी खे हिसो नथो ॾिए जेकॾहिं हू पंहिंजे जीअरे ई जेकॾहिं विरासत करे वञे एज़ पर लॉ असांजो क़ुरान सूरत निसा में हुन में प्रेस्क्राइब शेयर थियल आहिनि मोहम्मद लॉ में क्लियर जेको वाज़े लिखियल आहे माउ पीउ जो हिसो आहे या धीअनि जा हिसा आहिनि या पुटनि जा हिसा आहिनि जिते असीं उहा नथा ॾियूं प्रॉपर्टी उन खां पोइ उन जा लिटिगेशन वधी वञनि था पोइ ऐं ॿियो प्रॉपर ईअं त जेको असिस्टेंट कमिश्नर आहे उनखे पार्टीशन करणी आहे या उनखे फोती खाता बदल करणा आहिनि मुख़्तियार कार खां पोइ असिस्टेंट कमिश्नर जा इहे पावर आहिनि एज़ पर लैंड रेवेन्यू एक्ट 135 जेको सेक्शन आहे उहो असांजो पार्टीशन जो आहे 42 लैंड रेवेन्यू जेको सेक्शन आहे उहो म्यूटेशन जो आहे त माण्हुनि खे इन जी एतिरी अवेयरनेस कोन्हे ॼाण कोन्हे या त हू वरी स्टॉमेटर जे थ्रू या कंहिं ब्रोकर जे थ्रू पाण में एग्रीमेंट करे था छॾनि। गवर्नमेंट ऑफ सिंध त हाणे तमामु घणो इन ते फोकस बि आहे। हाणे असांजो जेको जीअं कराची जूं ऑफिसिस आहिनि उहे सभु डिजिटलाइज़ थी वियूं आहिनि ऐं सॼे सिंध खे इन तरफ़ फोकस कयो वञे पियो जीअं लाइसेंस आहे या ॿियूं जेके शयूं ऑनलाइन माण्हू खे मिलनि पियूं इन हवाले सां त उन में असांजा जेके सोसाइटी आहे माशरो आहे हिकिड़ो सुठो जेकॾहिं कमु थी रहियो आहे त उनखे अप्रिशिएट करणु घुरिजे। नंढड़ा नंढड़ा जेके मसइला आहिनि ऐं ॿी वॾे में वॾी ॻाल्हि इहा त असां मुआदो जेको करियूं था एग्रीमेंट उन जी लिख पढ़ नथा करियूं। सही पिया चओ। अच्छा जुनेद साहब ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल्हि करे रहिया आहियो ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजनि हिननि स्क्रीन्स ते ज़रूरु करणु घुरिजे ऐं अव्हां जेकॾहिं ब्रोकर जे थ्रू तमामु शयूं कराइण जी कोशिशि करियो था अव्हां फासी पओ था मसइला वधी वञनि था त उहो अञा वधीक वॾो मसइलो बणिजो वञे ऐं इन खां बहितर आहे त कंप्यूटराइज़्ड सिस्टम आहे डेवलप्ड सिस्टम आहे त तव्हां जेको उन हवाले सां ई तमामु शयुनि खे ॾिसो। नाज़रीन असां न्यूज़ ब्रेक की तरफ़ अॻियां वधंदासीं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो कैंपेन जो हिसो तव्हां बणिजी सघो था। असां न्यूज़ ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था पोइ कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह जो पहर आहे, प्रोग्राम में साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। सुबुह जो जॾहिं पाण पंहिंजी रूटीन खे स्टार्ट कयूं था त चांहि जे कोप जी ज़रूरत ज़रूरु पवंदी आहे, कमु कंदे ज़रूरत ज़रूरु पवंदी आहे। चांहि जो कप अवां पियो या कॉफ़ी पियो त पोइ कमकार अगेन जेको आहे न असां ॾाढे सुठे अंदाज़ में करे सघंदा आहियूं। असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻियां वधायूं था ऐं कादरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ज़ुल्फ़कार कादरी साहब, अब्दुल अज़ीज़ जुनेद साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो सर असां जेको आहे सो रेवेन्यू जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। मां चाहींदसि त हिन खे थोरो तव्हां समराइज़ कयो। असल में छा आहे त जेकॾहिं माण्हू का बि प्रॉपर्टी ख़रीद करे थो, चाहे उहा ज़मीन आहे चाहे शॉप आहे कुझु बि आहे, उनजी प्रॉपर मुख़्तियारकार ऑफिस मां या असिस्टेंट कमिश्नर ऑफिस मां वेरिफिकेशन कराए। वेरिफिकेशन खां बग़ैर जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो माण्हू सौदो कंदो त पोइ उहो जेको आहे तव्हां ईअं सम्झो त अॻिते हली उनजे लाइ लिटिगेशन पैदा कंदो। ऐं प्रॉपर फोरम ते वञे। असांजे असिस्टेंट कमिश्नर वटि कंप्लेंट सेल खुलियल आहिनि, ऑनरेबल चीफ सेक्रेटरी साहब वटि खुलियल आहे, असांजो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू, कमिश्नर साहिबान, डिप्टी कमिश्नर साहिबान। अॼुकल्ह त सोशल मीडिया जो दौरु आहे, फेसबुक आहे या व्हाट्सअप ग्रुप आहिनि या वरी जेके टेलीफोन नंबर आहिनि, कंप्लेंट रजिस्टर रखियल आहिनि हर ज़िले लेवल ते, हर सब डिवीज़न लेवल ते। त जेकॾहिं को बि मसइलो आहे त उहो तव्हां उनजी कंप्लेंट करियो, प्रॉपर टाइम वठी मिली उनखे टाइमली जेकॾहिं तव्हां कवर कंदो त उहो बहितर रहंदो। सही, बिल्कुलु बिल्कुलु सही। अच्छा, कंप्लेन कीअं दर्ज कराइजे ऐं उन हवाले सां बि पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर कादरी साहब अव्हां जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। कादरी साहब, हीअ जेके मसइला तमामु असां ॾिसंदा आहियूं, नंढनि नंढनि दुकाननि जा, ज़मीनुनि जा, घरनि जा, जाइदादुनि जा, तव्हां कीअं ॾिसो था हिन तमामु शयुनि खे? ताहिरा महिरबानी अज़ीज़ वेठो आहे अज़ीज़ साहब ऐं वेलकम ऐं कांग्रेचुलेशन्स अज़ीज़। असां वटि जेको लैंड रेवेन्यू एक्ट हो या जेकी असां वटि थी सिंध जे अंदरि जॾहिं मीरनि खां फतेह थियो, अंग्रेज़नि चार्ल्स नेपियर वरितो त पोइ वरी 1800 अॻिते हली जॾहिं कमिशनरी जेको आहे सो हिते सिंध में थी ऐं सिंध में जेको आहे सो बॉम्बे प्रेसिडेंसी में असां हुआसीं, पोइ वरी कमिशनरी थी, पर पोइ वरी कराची कमिशनरी, शिकारपुर कमिशनरी, ईअं हिकिड़ो रेवेन्यू असां वटि अंग्रेज़नि लॉज़ रूल्स लागू करणु शुरू कया। पोइ वरी सर्वे थियणु शुरू थी ऐं ज़मीनुनि जी चकबंदी जेकी आहे असां पहिरीं थी। वधीक जेको आहे सो ऐं रेवेन्यू में एक्सपर्ट न आहियां, आरटीओ जेको आहे सो एग्ज़ाम ॾिनो हूंदो आहे अज़ीज़। त असां वटि 1923 या 33 में पहिरीं जेको आहे सो इहो जेकी थी माप वाप जीअं थींदी आहे ज़मीनुनि जी या शहरनि जी। बहरहाल उहो हिकिड़ो बहितरीनु निज़ाम हो, उन्हनि सुठो कयो। पर ॻाल्हि इहा आहे त वक़्त सां गॾु असां वटि बिगाड़ आयो। जॾहिं असीं कंपेयर कयूं त अमेरिका या कैनेडा या उन उते जेके इहे जेके प्रॉपर्टी जेके इशूज़ आहिनि हिनखे ख़रीदो फ़रोख़्त जा तमामु आसान आहिनि। पेपर्स वेंदा आहिनि ऐं उहे जेके ट्रांज़ेक्शन थी वेंदी आहे, टैक्स वैक्स गवर्नमेंट जी थी वेंदी आहे। माण्हुनि खे ख़्वार जेको आहे सो नथो थियणो पवे ऐं उनजे अंदरि फार्जरीज़ जो बि चांस कोन्हे त माण्हू जो खातो ई मटिजी वियो। असां वटि मुसीबत इहा आहे त जेको आहे सो चेक एंड बैलेंस घटि आहे। ऐं मां अव्हांजे प्रोग्राम जी निस्बत सां चीफ सेक्रेटरी सिंध तमामु ब्रिलियंट आहिनि, ब्रेव ऑफिसर आहिनि, या मतिलबु सॼो रेवेन्यू जेको सिस्टम आहे उनखे इहा गुज़ारिश कंदुमि त असां वटि जेको मिसाल खाता जेको सो मटिजी था वञनि, ग़रीब वीचारा जेको सो सिविल सूट्स में जेको आहे सो हलिया था वञनि, जेको 10 साल 14 साल पूरी ज़िंदगी हलियो वञे। मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॿुधायां त असांखे मतिलबु मां हाणे अव्हांजे प्रोग्राम जी निस्बत हिकिड़ो नंढो मिसाल जेको आहे सो शेयर थो कयां। असांखे पंहिंजी ज़मीन जो तालको रतोदिरो में फर्द खपंदो हो। तपेदार साहब ॾे जेको आहे सो जेको असांजी धीउ हुई तपो हो, उन मुंहिंजो वॾो भाउ वियो, चए था मूंखे खपे त हू माण्हू 4 महीननि ताईं मुंहिंजे भाउ खे उमिरि रसीद जेको आहे 70 इयर्स जो उनखे रुलाईंदो रहियो। हा अॼु ॾियूं था, हीअं था ॾियूं, हीअं था कयूं, रिकार्ड नथो लभे, हीअं नथो लभे। चई बाबा मां खणी आयो आहियां पंहिंजा डॉक्यूमेंट्स, कागज़ात हे हो।
पोइ मूंखे लाड़काने मां पंहिंजे वॾे भाउ चयो, मूं कमिश्नर लाड़काना डिवीजन ऐं डिप्टी कमिश्नर खे चयो, जिन असिस्टेंट कमिश्नर रतोदरो खे चयो हिन बारे में त हिन मैटर खे तव्हां ॾिसो। त मूंखे ॾाढी हैरत थी त मूं वटि जेके अपडेट्स आया, जी हा, कमिश्नर ॾाढो असिस्टेंट कमिश्नर ॾाढो शरीफ़ माण्हू हो ऐं मां नालो हुनजो नथो कोट कयां। जी जी बिल्कुलु। मूंखे चई साईं छा कयूं, कमिश्नर साहब बि चयो आहे ऐं DC साहब बि चयो आहे, पर जेको तपेदार रखियलु आहे उहो वॾी कंहिं बाअसर धुर जो रखियलु आहे। उनजो चई थो आहे जंहिंजे आॾो आउं बि बेवस आहियां। Oh my God। पोइ मूं इहा ॻाल्हि कमिश्नर लाड़काना खे चई, मूं चयो तपेदार जेको आहे सो उनजे आॾो असांजो असिस्टेंट कमिश्नर बि जेको सो बेवस आहे। पोइ हुन सख़्ती सां जेको आहे सो कयो, आख़िर 6 महीननि खां पोइ वञी असांखे फर्द मिलियो। अच्छा कादरी साहब ॾिसो न, हिकु उहो लाइक तव्हां त ॻाल्हाए सघियव पे न, तव्हां त चवरायो, पर आम माण्हू सां छा थींदो हूंदो। जी हा, मां चाहींदसि त थोरो तव्हां जेको आहे न न्याणियुनि जे हवाले सां ॻाल्हायो मोस्टली, छो त अव्हां जा जेके आहिनि फलाही कम तमामु सुठा असां ॾिठा आहिनि। घणे भाङे न्याणियुनि खे जेको आहे पंहिंजो हिसो कोन मिलंदो आहे, या उहे केसिस घणा जिन जो साहिब ज़िक्र कंदा हलिया त घणा ॾिसण जे लाइ ॾिसो, असां वटि ख़वातीन या औरतूं या न्याणियूं, त इहो सॼो ई हिकु सिन्फ़ आहे। इहे उन जा जेको आहे सो ॼमण सां ई जेको सो हक़ घर खां ई हिनखे महरूम कया था वञनि। असां वटि जेको आहे सो जॾहिं घर में मानी पचंदी त पहिरियों असां ॾींदासीं पुट खे मानी, अमड़ जेको सो पहिरियों ॾींदी पुट खे मानी, उन मां चङी बूटी ॾींदी पुट खे, उन मां चङी मानी ॾींदी पुट खे। उतां ई न्याणीअ जो इस्तेसाल शुरू थो थिए घर खां। पोइ जॾहिं सोसाइटी ऐं समाज में बि उनखे जेको सो ॿियो नंबर ॾिठो थो वञे, ऐं पोइ माण्हू असां वटि त जेको सो अजीब जेको सो रीतूं हूंदियूं न, त बाबा हिन मतिलबु हाणे तब्दीली आई आहे थोरी, पर चई त बाबा हिन जी जेको आहे बसि क़ुर सां असां कराए छॾियो आहे। मतिलबु इन क़िस्म जी जहालत जा अंदाज़ आहे असां वटि। जो बाबा हिन जी शादी जी बसि हाणे इहा जेको असां विहारे छॾी आहे, बसि इहो का सो बसि अलाह जे हवाले आहे, हीअं मतिलबु इन क़िस्म जा प्रॉपर्टी मां हिसो ॾियण जो तसवुर ई असां वटि कोन्हे जेको आहे सो। वरना शरीयत में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे सो असां शरीयत या उम्मत जे मुताबिक़ न्याणी जी जेकी इम्पोर्टेंस आहे उहा तमामु वधीक आहे, तमामु आहे। ऐं असांजे साम्हूं आहे त जॾहिं हुज़ूर करीम जॾहिं बीबी फातिमा जॾहिं हुज़ूर जे घर ईंदी त हुज़ूर पंहिंजी न्याणीअ जे एतिराम में उथी बीहंदा हुया। ऐं मोहम्मदी ला जी हमेशह जिन साहिब तव्हां ॻाल्हि कंदा आहियो, अव्हां पंहिंजे एक्सपीरियंस में केतिरा केसिस ॾिठा आहिनि त न्याणी जो जेको हक़ आहे उनजो इस्तेसाल कयो वेंदो आहे, ऐं पोइ वरी इहे मामला तमामु जेको आहे सो अॻियां कोर्ट्स ताईं पहुचनि था। जी हा, इहे डेली रूटीन में जीअं कादरी साहिब इहा ॻाल्हि कई त लिटिगेशन इलाही हुजण जे करे जीअं हिकिड़ो मुख़्तियारकार हिकिड़े तहलके जे मथे आहे त उनखे मल्टीपल कोर्ट्स खे ॾिसणो पवे थो। ऐं हाणे त ऑनरेबल हाई कोर्ट जे ऑर्डर खां पोइ असांजो हिकिड़ो प्रोविंशियल रिकॉर्ड सेल ठही वियो आहे, जितां फ़र्द जंहिंखे असीं सेल सर्टिफिकेट चऊं, उनजो बुक हितां खां हैदराबाद मां इशू थिए थो। उहो हिकिड़ी बुक हिकिड़े मुख़्तियारकार खे इशू थींदो जंहिंमें असांजा 100 पेजिस हूंदा आहिनि। उनजी स्क्रूटनी थींदी आहे बाक़ाइदे, उनजो चालान जमा थींदो आहे। स्क्रूटनी खां पोइ उन फ़र्द खे बिल्कुलु इन में इलाही प्रोसेस लॻे थो, 10 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं लॻी था वञनि जा, पर उहे हिकिड़े ऑफिसर खे मल्टीपल शयुनि खे साइड बि ॾिसणियूं पवनि थियूं, डिमार्केशन बि करणी थी पवे, जलसियाम बि करणा पवनि था। इन करे बिल्कुलु इहो हाणे गवर्नमेंट इन ते फोकस करे रही आहे त जीअं वर्ल्ड लेवल ते ऑनलाइन सिस्टम थिए पियो। जीअं पहिरीं ज़िक्र कयो त कराची में जेका प्रॉपर्टी आहे थ्रू सब रजिस्ट्रार जे असांजे डिजिटलाइज़ेशन जेके सेंटर आहिनि, पीपल सर्विस सेंटर आहिनि, ऑनलाइन तव्हां अप्लाई कंदो, ऑनलाइन उनजो चालान पेड कंदो, ऐं सिर्फ़ु सब रजिस्ट्रार क्लिक वेंदी, उहो माण्हू वञी उते थंब इम्प्रेशन सेलर ऐं जेको विकिणण वारो वठण वारो आङूठा हणंदो, उन प्रॉपर्टी चेंज थी वेंदी। ऐं इन फ्यूचर इनशाला जल्दी सॼे सिंध जो सिस्टम बि ईअं थी वेंदो। बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई जेके फीमेल जे हक़नि जे हवाले सां, तव्हां
इलाही सारो इन्फ्लुएंस थिए थो। माण्हू ॿुधाइनि था त भई असांजो मुंहिंजी धीउ कोन्हे आई, पर जॾहिं मुख़्तियारकार उहो वञी जलसे आम करे थो या असिस्टेंट कमिश्नर जलसे आम करे थो या ॾिसे थो, पब्लिकेशन खां पोइ बि माण्हू उन शइ खे लिकाए था वञनि, त इहो असांजी जेका सोसाइटी आहे, माशरो, उनखे करिणो पवंदो। मुंहिंजे जेके एक्सपीरियंस में मूंखे इहो पंहिंजे पाण ते प्राउड आहे त अॼु ॾींहं ताईं को बि अहिड़ो खातो मुंहिंजो चैलेंज न थियो आहे। इहो अलाह जो इनाम आहे। खिपरो जो अॼु खां आऊं इहे 25-30 साल पुराणी ॻाल्हि कंदुसि, हिकिड़े माण्हू अप्लाई कयो त भई मुंहिंजो बाबा गुज़ारे विया, मुंहिंजो फोती खातो चेंज करे ॾियो। आऊं हुनखे चयो त बाबा आउं जलसे आम कंदुसि। बहरहाल जलसे आम करणु वियसि त हू जलसे आम में तक़रीबन 50-60 बुज़ुर्ग जेके गॾु थिया, उन में हुन जूं 6 भेनरूं ज़ाहिर थियूं। अञा बि आऊं सेटिस्फाइड न थियसि। आऊं हिननि खे इहो चयो त भई अञा बि को जेकॾहिं वॾी उमिरि जो माण्हू घरनि में आहे त उनखे तव्हां घुरायो। जेॾी महिल हू आयो, हुनखे आऊं चयो, ॿियनि खे सभिनी खे आऊं चयो तव्हां ख़ामोश रहो। एट दैट टाइम आई वाज़ असिस्टेंट मुख़्तियारकार खिपरो। 2002 जी ॻाल्हि आहे। जेॾी महिल आऊं हुन खां इंक्वायरी कई त धीअरूं हू ॻणींदो वियो 1 2 3 कंदे कंदे, त हुन चयो त हिकिड़ी जेका फलाणी न्याणी आहे उहा तव्हां छो आई आहे, उहा माना हाणे 7 जी जॻह ते 8 ज़ाहिर थी वियूं। जेॾी महिल 8 जो आऊं उहो खातो हुनजो ट्रांसफर करे छॾियो, ॿिए ॾींहुं उहो हुयो असांजो कुझु ईअं तव्हां सम्झो त मीडिया जो दोस्त हुयो। उन में इलाही सारियूं कंप्लेंट्स कयूं, ॿियूं कयूं। बहरहाल उन टाइम में वज़ीर आला सिंध जेको हुयो, उन नोटिस वरितो। डिप्टी कमिश्नर साहिबु DCO हुया, DCO मूंखे घुरायो ऐं मूंखे शाबाश ॾिनई त तव्हां हुननि जो हक़ु हुननि खे ॾिनो। चवण जो मक़सदु इहो त असां जेको कमु करियूं पिया या करायूं पिया या प्रेशर ॾियूं था, त उन में असां ॾिसूं किथे कंहिंजो हक़ु मारिजी त कोन थो वञे, कंहिं न्याणी। अच्छा, ॿियो वरी कॾहिं कॾहिं ईअं थिए थो जेकॾहिं पीउ माउ गुज़ारे था वञनि त वॾो भाउ अक्सर जेको ॾिठो वञे थो, या लायर आहे या वरी को ऑफिसर आहे या वरी को मीडिया पर्सन आहे या मतिलबु कंहिं बि शोबे सां हिकिड़ो ताक़तवर माण्हू आहे, उहो चए थो त मुंहिंजो भेणूं हिसो नथियूं वठनि। या जेकॾहिं भेण जो मुख़्तियारकार या असिस्टेंट कमिश्नर खातो करे थो छॾे, पोइ हुन खां वरी लिखाराए वठे थो, रजिस्ट्री कराए लिखाराए वठे थो। ऐं इहो बि उसूलण ग़लति आहे। जेकॾहिं माउ पीउ हयाती आहिनि, हू हुनखे पंहिंजो शेयर ॾेई था छॾनि, तॾहिं बि ठीकु आहे। आफ्टर डेथ हुननि खे जेको प्रेस्क्राइब शेयर मिले थो उहो हुननि खे ॾियणु घुरिजे। छो अलाह साईं, अलाह जो कानून, अलाह जो क़ुरान हुनखे हिसो ॾिए थो। असीं केरु थींदा आहियूं हुनजो हक़ मारणु। इस्लाम खां अॻु में औरत खे जेको आहे न सुठी नज़र सां न ॾिठो वेंदो हो या हुनखे हक़ न ॾिना वेंदा हुआ, पर इस्लाम जे अचण खां पोइ औरत जेकॾहिं धीउ आहे त उनजो बि हक़ु आहे, जेकॾहिं ज़ाल आहे त उनजो बि हक़ु आहे, माउ आहे त उनजो बि हक़ु आहे। त इस्लाम जे अचण खां पोइ औरत खे अलाह साईं जेको आहे न हिकिड़ो वॾो मक़ाम ॾिनो आहे। असां जेके बि सोसाइटी जा माण्हू आहियूं, जेकॾहिं उनजो हक़ु ॾींदासीं त आउं सम्झां थो इहो माशरो बि असांजो हिकिड़ो सुठो रन कंदो। जी हा, मेल डोमिनेंट सोसाइटी में ही तमामु जेके केसिस आहिनि, इहे तमामु आम ॻाल्हियूं आहिनि। इहे के नयूं ॻाल्हियूं कोन आहिनि। असां शुरू खां जुनेद साहिबु इहे तमामु ॻाल्हियूं, इहे तमामु केसिस ॾिसंदा आया आहियूं, ॿुधंदा आया आहियूं। पर हीउ जेको असां वटि अपडेटेड सिस्टम आहे हिन वक़्तु, जीअं तव्हां कराची जी ॻाल्हि करियो पिया या मां ॻाल्हि करियो पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि ऐं ॻोठनि खे बि असां जेको आहे सो अपडेट करियूं पिया, केतिरो ज़रूरी आहे हिन वक़्त में? तमामु ज़रूरी आहे। ॾिसो, जीअं ऐं थोरी एजुकेशन जे हवाले सां इहा ॻाल्हि ज़रूरी सम्झंदुसि त फीमेल पुलिस डिपार्टमेंट ॾिसो, तव्हां पाकिस्तान आर्मी ॾिसो, एयरफोर्स ॾिसो, हाणे असांजा कैडेट कॉलेज आहिनि। बख्तवर कैडेट कॉलेज आहे, लाड़काणो कैडेट गर्ल्स कॉलेज आहे, सांगड़ में आई थिंक कैडेट कॉलेज आहे, पर गर्ल्स कैडेट कॉलेज जी ॻाल्हि कयां त गर्ल्स असांजूं जेके आहिनि इलाही सारियूं हाणे अप अची वियूं आहिनि। उहे बि पंहिंजे हक़नि जे हवाले सां उहे ज़रूरु पढ़नि, ॾिसनि ऐं उनखे फोकस कनि त असां माशरे जो जेको हिसो आहियूं। बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई त असांजो जेको रेवेन्यू रिकॉर्ड जे हवाले सां, रेवेन्यू रिकॉर्ड जेको आहे असांजो हिन वक़्तु कंप्यूटराइज़ थिए पियो, थी रहियो आहे। ऐं तव्हां जेकॾहिं को बि खातो सिंध में हिकिड़ो खातो चेंज थींदो, उन जो तव्हांजो रिकॉर्ड बोर्ड ऑफ रेवेन्यू जेको असांजो प्रोविंशियल रिकॉर्ड सेल आहे, उते उहा कापी अपडेट थी वेंदी। त हाणे फार्जरी जा जेके इम्कान आहिनि तमामु घटिजी विया आहिनि, तमामु घटिजी विया आहिनि। तव्हां पंहिंजो NIC लॻाईंदो, जेकॾहिं असांजी बोर्ड ऑफ रेवेन्यू जी वेबसाइट आहे, उन ते NIC ते जेका बि तव्हांजी प्रॉपर्टी आहे उहा प्रॉपर्टी शो थी वेंदी। केतिरा हुनजा दुकान आहिनि, कहिड़ो सर्वे नंबर आहे, केतिरी हुनजी एराज़ी आहे ऐं घणा एकड़ आहे, कहिड़ो तहलको आहे, कहिड़ो ज़िलो आहे, त उहा सॼी प्रॉपर्टी अची वेंदी। ऐं ॿियो इहो नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं तव्हांजे तवसत सां त हर डिस्ट्रिक्ट में पीपल्स सर्विस सेंटर असांजा आहिनि। उहो तव्हां माण्हू जेकॾहिं मुख़्तियारकार ऑफिस में वञो था त बि वेल एंड गुड, जेकॾहिं न त पीपल्स सर्विस सेंटर में तव्हां वेंदो, पर लीगल हेयर वञे। ईअं न थी जे
हुनजे मिटी माइटी सां को तहलकी कोन्हे आई, ॿियो माण्हू कंसर्न वेंदो त उनखे डेफिनेटली उहा प्रॉपर्टी न मिलंदी। विदिन 5 मिनट्स हुनजो थंब इम्प्रेशन वरितो वेंदो, हुनजो ऑलरेडी कंप्यूटराइज़ जेके एप्लीकेशन ठहियल आहिनि, जेको पीपल सर्विस सेंटर ते अमलो वेठो आहे, उते असांजे रेवेन्यू जो अमलो बि वेठो आहे, त हू तव्हांजी एप्लीकेशन जेको आहे थंब इम्प्रेशन वठंदा, तव्हांखां गवर्नमेंट जी फी चार्ज कंदा, आई थिंक 150 रुपया फी आहे हुनजी सर्टिफिकेट कॉपी जी, उहो तव्हांखे प्रिंटेड कॉपी विदिन सेकंड्स कॉपी मिली वेंदी। जी सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। जंहिं हिसाब डायरेक्ट तरीक़े सां तव्हां अपडेट कयो आहे असांजे तमामु व्यूअर्स खे, उहे असांजा व्यूअर्स जेके जीअं त पाण फॉर एग्ज़ाम्पल कराची जी ॻाल्हि कयूं था, सोराब ॻोठ में वेठल आहे, या कराची तमामु वॾो असां वटि सिटी आहे, सिंध जो नंबर 1 लार्जेस्ट सिटी पाण चवंदा आहियूं कराची खे, त मुख़्तलिफ़ एरियाज़ आहिनि, ऐं अव्हां वटि जेकॾहिं को मसइलो आहे इन तरह जो, त तव्हां आराम सां वञी करे ऐं तमामु शयुनि खे इंश्योर ज़रूरु कराए सघो था। अच्छा कादरी साहब, तव्हांजा विज़िट्स हींअर मुंहिंजे ख़्याल सां थर तव्हां विज़िट कयो? काफ़ी दफ़ा त कयो आहे, ऐं अव्हां जो त हूअं ई एक्सपोजर ॾाढो सुठो आहे, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञो था। कादरी साहब, असां वटि ऐं दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क ॾिसो था, हिकिड़ो तमामु वॾो डिफरेंस ज़रूरु मौजूदु आहे। पोइ चवंदा आहिनि त माण्हू जेको घणो जंहिंजो एक्सपोजर हूंदो आहे न, वरी पंहिंजे अची सोसाइटी में, पंहिंजे इलाइक़नि में थोरो एडजस्ट थियणु मुश्किल हूंदो आहे, तव्हांजे लाइ हूंदो आहे थोरो चैलेंज? न, ॾिसो ज़िंदगी खे जेकॾहिं तव्हां इन नहेज सां हलायो था त पोइ तव्हां हर माहौल जे जेको आहे फेस एवरी फेट, जेको हर मुश्किल खे, हर मौसम खे, हर मुल्क खे तव्हां उन में जज़ब करण जी जेको आहे सलाहियत रखो था, त पोइ अव्हांखे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जंहिं मिटी जी अव्हांजी पैदाइश आहे, जंहिं मिटी सां तव्हांजो तालुक़ु आहे, जंहिं धरती सां, उनजी जेको आहे सो लॻाव, उनजी ख़ुशबू, उन जी चाहत, उन सां लॻाव, उनजो जेको सो नेमुल बदल नथो थी सघे। खणी आउं ॻोठ में ई रहां, ॻोठाणो ई आहियां, हिते रहां थो, हैदराबाद में रहां थो, बेसिकली कंबर जो आहियां, पर हाणे हिते थो रहां। मां वाशिंगटन में हुजां, वियो आहियां वाशिंगटन खां वठी न्यूयॉर्क खां वठी जेके बि जेके दुनिया जा, यूरोप सॼो ॾिठो आहे, पर असां खां वधीक आहिनि, असां सदियूं पोइते आहियूं तरक़ी जे हवाले सां। एजुकेशन सिस्टम, उनजो जेको आहे जेके आहिनि टेक्नोलॉजीज़ आहिनि, असीं पोइते आहियूं ॾाढो। बहरहाल कोशिशि। अच्छा, तव्हांजो भला को सफ़रनामो कॾहिं ईंदो असांजे हथनि में, कॾहिं लॉन्च कंदासीं? मां लिखंदो रहंदो आहियां, जी हा, वॉल ते तव्हां पंहिंजी ते शेयर कंदा रहो था, पर उन्हनि तमामु शयुनि खे कुझु सहेड़ींदव, मुख़्तलिफ़ जेके तजुर्बा थियनि था उहे। उते माण्हू हिकिड़ी ॻाल्हि त कुझु माण्हू वञनि था जेके सिर्फ़ु घुमण लाइ वञनि था, असां न सिर्फ़ु घुमण लाइ था वञूं, पर सिखण लाइ बि वञूं था। उहा जेकी आहे उनखे शेयर बि कयूं था, त जीअं असां या जेके नौजवान, स्पेशली जेको मुंहिंजो फोकस हूंदो आहे, उहो हूंदो आहे त जेके असांजा नौजवान आहिनि, अॼुकल्ह यूरोप जे अंदरि यूरोपियन यूनियन स्कॉलर्स थियूं अचनि, फुल फंडेड स्कॉलर्स थियूं अचनि, जर्मनी, इटली खां वठी फ्रांस, नीदरलैंड ताईं जेके फुल फंडेड स्कॉलर्स थियूं अचनि, चाइना जूं फॉरेन जेके अचनि थियूं। असांजा नौजवान जेको आहे काफ़ी हाणे वञनि था, काफ़ी मूं ॾिठा, मिलिया उन्हनि सां, जर्मनी में मिलिया, फ्रैंकफर्ट में, बर्लिन में, जेको आहे म्यूनिख में मिलिया मूंसां। त मुंहिंजो हूंदो आहे त नौजवाननि खे जेको आहे उतां जो जेके तजुर्बा आहिनि ॿुधाइजनि, उन्हनि जे तइलीमी इदारनि जे बारे में ॼाण ॾिजे, त जीअं असांजा नौजवान ॿाहिरि वञनि, निकिरनि। ऐं ॾिस ताहिरा, ॾाढी बदकिस्मती चइजे त इन्हनि मुल्कनि जूं जेके स्कॉलर्स आहिनि, उन में जेके स्कॉलर्स हूं जेके इहे मुल्क ॾियनि था पिया, उन्हनि में असांजा नौजवान जो रुझान घटि हो पहिरीं, ऐं ॿिया जेके उहे जेके अवेल कंदा, पर हाणे जॾहिं खां वठी जेको सो ही दुनिया इंटरनेट ॿिया टिया ही वसीला आया आहिनि, कनेक्ट थिया आहिनि। ऐं वरी उते वरी हिकिड़ी शइ जेके मूं नोट कई आहे, उते जेके नौजवान पहुता आहिनि असां सिंधी जेको आहे सो, हाणे हिकिड़ो तव्हांखे नंढो मिसाल ॾियां त मां स्विट्ज़रलैंड में हुयुसि, त जेनेवा में मूंसां रेलवे स्टेशन ते हिकिड़ो मुंहिंजो आहे हिकिड़ो रिवायती अंदाज़ आहे त मां अजरक सिंधी टोपी ऐं शलवार कमीज़ हूंदी आहे, त मूंखे जिथे किथे त मां जेनेवा में हुउमि त हिकिड़ो नौजवान त
त ॾिसी मूंखे चई साईं तव्हां किथां आहियो? मां चयो मां त सिंध मां आहियो आहियां। त जॾहिं हुन मूंसां सिंधी में ॻाल्हायो त मूंखे ॾाढो सुठो लॻो। चयो बाबा तूं किथां जो आहीं? चई साईं मां सेवन जे भरिसां ॻोठु आहे ओठ जो, उतां आयो आहियां। मां चयो पोइ तव्हां हितां घुमण आहियो? चई न, मुंहिंजी हिते जॉब आहे। वरी नौजवान मूंखे वठी वियो कैफ़े में, चांहि पीतीसीं हुते। ऐं त हुन मूंखे जॾहिं ॿुधायो, हुन पंहिंजी मुख़्तसिर थो तव्हांखे ॿुधायां हिकिड़े मिंट जे में, जीअं तव्हांजो छो त लाइव प्रोग्राम थो हले, नौजवान ॿुधनि। त मूंखे चई त मां त सेवन जे भरिसां हिकिड़े नंढे ॻोठ में पढ़ियुसि। पोइ वरी जॾहिं प्राइमरी पूरी थी, ॿियो टियों अथऊं, त पोइ आयुसि सेवन जेको आहे सो स्कूल ऐं कॉलेज में। ऐं पोइ मुंहिंजी जेको सो एडमिशन थी वई NED में, उतां मां इंजीनियरिंग कई। उतां मूंखे फुल फंडेड स्कॉलर मिली, जेको आहे सो मूं अप्लाई कयो, कोशिशि कई, जर्मनी में अची वियुमि त मां उतां MPhil कई। ऐं मूं वरी PhD बि उते करे वरिती। ऐं मैं हिनखे पोइ मूंखे जेको आहे सो जेनेवा में जेको आहे सो हाणे स्विट्ज़रलैंड में हिकिड़े इदारे में जेको आहे सो मूंखे जेको आहे सो जॉब आहे। ऐं पाकिस्तान जा 22 लख रुपया मुंहिंजी पघार आहे, जंहिंमां टैक्सिस ऑटोमेटिक कटिजी वञनि था। तंहिं हूंदे बि मां 15-16 लख मिलनि था। ऐं वॾी ॻाल्हि त जेकी मुंहिंजी अंबड़ ॻोठ में मेहूं जेके ॿधंदी हुई ऐं ॿकरियूं, उहा मां सां जेनेवा में हाणे गॾु आहे। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत स्टोरी। यकीनन चवंदा आहिनि त तालीम वाहिद हथियार आहे, इल्मु वाहिद हथियार आहे जंहिंजे ज़रिए तव्हां जेको आहे न दुनिया सां कॉम्पिटेंट पंहिंजो पाण खे बणाए सघो था, दुनिया सां गॾु पंहिंजो पाण खे बीहारे सघो था, पंहिंजो वक़्तु, पंहिंजा हालात सभु तव्हां चेंज करे सघो था। वाहिद हिकिड़ो इल्मु आहे, तालीम जो रस्तो आहे जंहिंजे ज़रिए तव्हां अॻियां निकिरी सघो था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं सुबुह मेराण प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंगर ऐं टिकटॉकर बि शामिल हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे। सिंध जी शान टपाल मेज़बान। ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़ुल्फ़कार कादरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अब्दुल अज़ीज़ जुणेजो साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में प्रोग्राम खे कंडक्ट करण जी कोशिशि कयां पई। अवां ताईं प्रोग्राम पहुची रहियो आहे लाइव। ऐं टाइमिंग ज़बरदस्त हूंदी आहे। सुबुह 10 बजे खां 12 बजे ताईं जेको टाइम हूंदो आहे न, उहो हिकिड़ो ॾाढो सुठो हुजे थो। ॿियो वरी प्राइम टाइम मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। त इवनिंग टाइम में तव्हां उहो राति जे टाइम ते वेही करे हिकु ॿ प्रोग्राम्स ॾिसो था, या तव्हां कुझु करंट अफेयर्स जा प्रोग्राम्स ॾिसो था, त उहो टाइम ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। कादरी साहब त ईअं कंदा हूंदा, माना करंट अफेयर जो प्रोग्राम हले ऐं कादरी साहब न ॾिसनि, इहो पॉसिबल न हूंदो। सर ईअं हूंदो आहे? जी, यकीनन तमामु जेको आहे सो अपडेट्स कोशिशि हूंदी आहे त सिंध खां वठी दुनिया में छा पियो हले, ऐं उन ते कोशिशि हूंदी आहे त अपडेट्स वठूं त दुनिया में ख़िते में। कादरी साहब, अख़बार पढ़ण जी आदत केतिरी रही आहे? माना हाणे त मुंहिंजे ख़्याल सां इहो मोबाइल हूंदो हथ में। न, शुरूआती हिनखे लिटरेरी फैमिली रही आहे असांजी, जेको आहे सो बाबा साईं खां वठी असांजूं भेनरूं ॿाहिरि सभई, त पढ़ण जो शौक़ु शुरू खां रहियो आहे। ऐं पोइ त मां त वरी जेको आहे सो 80s खां लिखणु शुरू कयो। जॾहिं मां जेल में हुउमि त उतां लिखणु शुरू कयो। 1900 हूअं त मां पहिरियों दफ़ो 1978 में लिखियो। आहिस्ते आहिस्ते जीअं ॿाराणो हूंदो आहे, गुल फुल ॿार जी ॿारी हे हो। ऐं पोइ वरी न्यूज़ पेपर्स में लिखियो। ऐं लीडिंग हिनखे शुक्र आहे त पोइ लिखणु पढ़ण जो इहो थियो त पोइ वरी लीडिंग न्यूज़ पेपर्स में मां तक़रीबन 11-12 साल जेको सो जेके बि आहिनि नाला आऊं नथो खणा, पर जेके बि सिंधी लीडिंग आहिनि न्यूज़ पेपर्स, मूं उन्हनि मुंहिंजा जेका आर्टिकल्स कॉलम्स हलिया। पर हाणे जीअं त ॾाढो तब्दीली अची वई आहे, माण्हुनि खे एतिरो टाइम घटि आहे जे अख़बार वेही पढ़नि। हाणे अव्हां जे हथ में जेकी मोबाइल आहे, उहा अख़बार बि थी वई आहे, त टीवी बि थी वई आहे। हाणे वरी मां हुन ते लिखां थो। जी, तव्हांजी वॉल ते हमेशह ई ॾिसंदा रहंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां अपडेट रहो था।
ऐं सुठे अंदाज़ में तव्हां लिखो था, पोस्ट कंदा रहो था, या ॾाढी हिकिड़ी सुठी आदत बि हुजे थी। अच्छा जुनेजा साहब, सियारे जी मौसम खे केतिरो इंजॉय कंदा आहियो? हूअं त ऑफिशियल सर्विसिस ठीकु आहे, पंहिंजी ऑफिशियल सर्विस सां तव्हां जुड़ियल रहो था, पर पंहिंजे लाइ केतिरो टाइम कढंदा आहियो? ॾाढो सुठो सवाल आहे, पर सची ॻाल्हि आहे त पंहिंजे लाइ टाइम तमामु घटि, ॿियनि जे लाइ टाइम कढंदा आहियूं न। पोइ कंहिंजी ख़ुशी आहे, कंहिंजी ग़मी आहे, कंहिंजी शादी आहे, किथे बि मक़सदु जेको बि टाइम गुज़रंदो आहे त अक्सर कोशिशि कंदा आहियूं त ॿियनि सां गॾु कंहिंजे ख़ुशीअ में, कंहिंजी ग़मीअ में ज़रूरु शामिलु थिजे। सियारे जी मौसम खे अक्सर माण्हू पसंदि कंदा आहिनि, पर रियली आउं सियारे जी मौसम खे घटि पसंदि कंदो आहियां। उनजो रीज़न इहो आहे जो सी बर्दाश्त घटि थींदो आहे। जीअं तव्हां थोरी देरि पहिरीं ॻाल्हि कई पिए त नंढनि ॿारनि खे तयारु करणु, स्कूल मोकिलणु, सी वरी जेको कोहीड़ो आहे, माक आहे, असां वरी गर्मी या ॿाहिरि जी जेको मौसम आहे न, हुन में गुल फुल या वरी ख़ुशियूं वधीक हूंदियूं आहिनि, त इन जे करे उहा मौसम वरी हिन जे बनस्बत वधीक सुठी लॻंदी आहे। हा, एक्सट्रीम जेका मौसम में बि एक्सट्रीमिज़म अची वेंदो आहे न जेको, त उहो बर्दाश्त कोन थींदो आहे। पोइ उहा चाहे सियारे जी मौसम हुजे जेका एक्सट्रीम लेवल ते हली वञे, जीअं हींअर आहे, या गर्मियुनि जी मौसम जी ॻाल्हि कयूं त उहा बि जेकॾहिं उहा गर्मी पद घणो वधी वेंदो आहे त पोइ बर्दाश्त कोन थींदी आहे। अच्छा कादरी साहिबु, तव्हां कीअं इंजॉय कंदा आहियो मौसम खे? कॉफ़ी जो कप ऐं हिकिड़ो किताबु, या काॾे निकिरी बि वेंदा आहियो, घुमण बि वेंदा आहियो? न, यकीनन निकिरी वञे थो माण्हू, वॉक बि करे थो, ऐं मौसम जे हवाले सां सर्दी आहे त वॉक बि ॾाढी ॾुखी थी थिए सर्दी जे करे, पर हर मौसम जो माण्हू जेको आहे सो वठे, मज़ो वठे, ऐं उनखे न सिर्फ़ु पाण सिर्फ़ु इंसान जी ज़िंदगी उन्हनि मौसमनि सां पंहिंजी हद ताईं न जुड़ियल हुजे, पर उन जा जेके तजुर्बा आहिनि उहे शेयर थियणु खपनि। थर में वञो त थर जे मौसम ऐं उनजे माण्हुनि सां मिली उन्हनि जा तजुर्बा, उन्हनि जा ॾुख दर्द जेके आहिनि से ॿुधो, ऐं जेको तव्हांजे वस में हुजे तव्हां हुनजे लाइ कुझु करे सघो त कयो। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। अच्छा जुनेजा साहिबु, पंहिंजे लाइ टाइम कढी ईअं थींदो आहे त थोरो टाइम कढी वञो, घुमणु वञिणो आहे, 2-4 ॾींहं जेको आहे सो स्पेंड करणा आहिनि, या ईअं न थींदो आहे? ईअं तमामु घटि थींदो आहे, पर ईअं ज़रूरु थींदो आहे त भई जेको कंहिं बि इलाइक़े में जिते वञिजे, जीअं कादरी साहिबु इहा ॻाल्हि कई, त उन्हनि माण्हुनि सां वेहिजे, उन्हनि खे ॾिसिजे, ॿुधिजे, ऐं उहे शयूं वरी ॿियनि सां शेयर कजनि त अलाह साईं असांखे कहिड़नि उहिदनि ते विहारियो आहे, किथे विहारियो आहे, उन्हनि माण्हुनि जी लाइफ कीअं आहे, ऐं इहे जेके ख़ुशियुनि जा लम्हा आहिनि उन्हनि सां सेलिब्रेट कजनि। ऐं ॿ टे शयूं इहो ज़हन में तव्हांजे हिन ॻाल्हियुनि मां ई निकिरनि पियूं त हींअर जीअं मौसम चेंज थी आहे त असां पखी पखिड़नि जो बि ख़्यालु करियूं, जानवरनि जो बि ख़्यालु करियूं। जीअं जानवर अक्सर ॿाहिराड़ियुनि में ॿाहिरि ॿधा पिया आहिनि, अक्सर जेके मालवंद माण्हू आहिनि जानवरनि जे मथे कपिड़ो बि ॾियनि था, उन मथे चादर ॾियनि था, ऐं अहिड़े हवाले सां नंढनि ॿारनि जो बि ख़्यालु करियूं। ऐं पखी पखिड़नि खे अक्सर जेको आहे जीअं दाणो असां ॾींदा आहियूं, अक्सर माण्हू जेके आहिनि घरनि ते पाणी उनजे लाइ पाणी जो इंतज़ाम कंदा आहिनि, उन्हनि जो बि असां ते हक़ थिए थो न। ऐं ॿी हिकिड़ी इहा ॻाल्हि त असां अक्सर इहो मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन में आहे त जेको माण्हू रिटायर थिए पियो उहो ईअं पंहिंजे पाण खे फील थो करे त ऐं अलाए छा बसि हाणे छा थी वियुसि। हालांकि गवर्नमेंट जी सर्विस मां 60 साल ते रिटायरमेंट खां पोइ नाउ ही इज़ रिलैक्स, ही इज़ एक्सपर्ट। मां बि ईअं चवंदी आहियां उहो एक्सपर्ट पर्सन थी वेंदो आहे। हाणे जॾहिं आउं स्पेशली फोकस करियां थो एजुकेशन ते, त असांजा PhD आहिनि, JST आहिनि, HST आहिनि, प्रोफेसर आहिनि, या जेकॾहिं कॉलेज जा जेके बि हेडमास्टर आहिनि, उहे जेकॾहिं आफ्टर रिटायरमेंट उन्हनि खे घुरिजे त पंहिंजे घर में, पंहिंजे उताक में पंहिंजो ट्यूशन सेंटर खोलीनि, त ताकी उहे पंहिंजे भाउ जा, पंहिंजे भेण जा, पंहिंजे पाड़े जा उन्हनि ॿारनि खे फ्री एजुकेशन ॾियनि। छाजे करे जे हाणे हुन ते गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी घटिजी वई आहे, हाणे हू बिल्कुलु रिलैक्स आहे, ताकी हिकिड़ो त हू पाण पंहिंजी एक्सपर्टीज़ हुन में शामिलु कंदो ऐं असांजो मुआशिरो बि तरक़ी कंदो न। त अहिड़े हवाले सां ॿियनि डिपार्टमेंट जा जेके बि एक्सपर्ट आहिनि उहे बि पंहिंजूं जेके एक्सपर्टीज़ आहिनि, जीअं लाइकवाइज़ रेवेन्यू एक्सपर्ट, त उहे असांजा इलाही ब्यूरोक्रेट जेके आहिनि, किन सां मुंहिंजो डिस्कस थींदो आहे, चवंदो छॾियो खणी तव्हां छा था करियो, बाबा तव्हांजी जेके 60 साल जेका तव्हांजी गुज़री आहे उहो तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस जे करे शेयर कंदो। फॉर एग्ज़ाम्पल कुझु माण्हू सिंध वारा या पाकिस्तान वारा तव्हां मां लर्न कंदा, तव्हां मां सिखिया कंदा, त उहो
पंहिंजो जेको फ्यूचर आहिनि फर्दर डिफिकल्टीज़ खां बची ॿियो त जुनेजो साहब जेको रिटायर्ड पर्सन हुजे थो जेको पंहिंजो ऑफिशियल सर्विसिस खे गुड बाय करे घर में वेहे थो त ईअं लॻंदो आहे त सभु कुझु शायदि उन छॾे ॾिनो आहे त शायदि उहो जेको आहे न वधीक मेंटली बि जेको आहे न डिस्टर्ब रहणु शुरू थी वेंदो आहे। तव्हां पंहिंजो पाण खे जेतिरो इंगेज कंदव ओतिरो ई तव्हां फिट हूंदव। हूअं चयो वेंदो आहे त ब्यूरोक्रेट्स जेके हूंदा आहिनि न उहे जेको आहे जिम वग़ैरह हर शइ जो ख़्यालु रखंदा आहिनि। अव्हां रखंदा आहियो पंहिंजी डाइट जो? ऐं बिल्कुलु पंहिंजी डाइट खे बि मेंटेन कंदो आहियां ऐं उन सां गॾोगॾु ऐं जेको आहे न पंहिंजी जेको सर्किल आहे उन सर्किल में कोशिशि कंदो आहियां त ॿी टाइमली जेको आहे न सुम्हणु। माण्हू चवंदा हैरत में 9, 9:30, 10 खां पहिरियां सुम्ही रहंदो आहियां ऐं वरी अल्हम्दुलिल्लाह फजर ते उथी पोइ वॉक करणु, एक्सरसाइज करणु, क़ुरान पाक जी तिलावत करणु। रूल्स ऐं रेगुलेशंस जी जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था न त उहे ज़िंदगी जा बि जेके उसूल हूंदा आहिनि न उहे ख़ूबसूरत हूंदा आहिनि। जी काजी साहब तव्हां ज़िंदगी जे उसूलनि सां केतिरो निभायो आहे? इन लाइ पे जी 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 रिटायरमेंट वारी ॻाल्हि ते आई ॻाल्हि। एक्चुअली असां वटि हिकिड़ो जेको छा आहे त असां ब्रिटिश रूल जे हेठां रहिया आहियूं न त उते वरी खान बहादुर ऐं जेको आहे सर ॿिया टिया हूंदा हुआ, वरी अंग्रेज़ जेके कमिश्नर या जेके कलेक्टर ईंदा हुआ उहे बगियूं हे हो हिकिड़ो जेको रूलिंग जेको हिकिड़ो क्लास उन्हनि ठाहे छॾियो ब्यूरोक्रेसी जो। त जेको सो उन वक़्तु जेको आहे सो जेको कलेक्टर हो या जेको सो माना वॾी ॻाल्हि हो, खाकी वर्दी वारो जंहिंखे चयो वेंदो, वॾी ॻाल्हि हूंदो मतिलबु त जेके कलेक्टर्स हूंदा उन वक़्तु या जेको ब्रिटिश जा। त पोइ उहो जेको साइकी जेकी असां उन मां 47 में जेको आहे सो बज़ाहिर त आज़ादु थियासीं पर साइकी असांजी उहा ई रही, सोच जेकी आहे। पोइ जॾहिं हाणे असां अचूं था न त जॾहिं असीं कमिश्नर थिया थी वञूं, जेके DC SP कमिश्नर या चीफ सेक्रेटरी थिया थी वञूं त उहे प्रोटोकॉल्स माण्हू ऑफिस आयो गार्ड ऑफ ऑनर सुबुह सलूट गाॾी बैग खोली ॿियो इहो सॼा जेके प्रोटोकॉल्स जॾहिं रिटायरमेंट खां पोइ जॾहिं ख़तमु था थी वञनि त माण्हू ईअं थो महसूसु करे त ॼणो मां तख़्त तां मज़ूल जे बादशाह खे तख़्त थो लाहे ऐं जेको पट ते हारिजे। पर उन में के ऑफिसर आहिनि, सभई अहिड़ा न आहिनि, के ऑफिसर आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगी खे वरी मामूल मुताबिक़ गुज़ारियो, ॾाढा उन्हनि ओज ॾिठा, बहितरीनु ज़िंदगियूं गुज़ारियूं। पर जॾहिं उहे रिटायर थिया पंहिंजनि उहिदनि तां त उन्हनि आम माण्हुनि सां ई ज़िंदगी गुज़ारी। उन्हनि लिखियो, किताब लिखिया, काफ़ी ब्यूरोक्रेट्स आहे जॾहिं किताब लिखिया, सिंधी ब्यूरोक्रेट्स लिखिया। उहो त असां सिंधी ब्यूरोक्रेट्स में किताब लिखण जो घटि रवाज आहे, पंजाब ऐं जेको पठाणनि में घणो आहे। पर असांजे कुझु ब्यूरोक्रेट्स बि किताब लिखिया जंहिंजा मां काफ़ी नाला आहिनि, नाला खणंदुमि त पर घणी लिस्ट थी। फैज़ुल्लाह कुरैशी आहे, जाफ़रानी आहे, अब्दुल कादिर बगी आहे, ॿिया काफ़ी ऑफिसर्स आहिनि जिन जेके वॾनि उहिदनि ते रहिया, सेक्रेटरी थी रहिया सिंध गवर्नमेंट में, पर उन्हनि पंहिंजा किताब लिखिया। पर जॾहिं असां हाणे बि शम्स जाफ़रानी या ॿिया काफ़ी मिलंदा आहिनि असां सां, फज़ुल्लाह कुरैशी साहब मिलंदा आहिनि। त कली बशीरन साहब हो चीफ सेक्रेटरी रहिया मुख़्तलिफ़ सूबनि में। पर पोइ जॾहिं मिलंदा हुआ त मज़हरुल हक़ सिद्दीकी साहब जो बि जेको आहे ऑटोबायोग्राफी अची वई आहे। मूं ॿुधो मूंखे इलाही मतिलबु अट्रैक्शन सेक्रेटरी रहिया, त उहा ऑटोबायोग्राफी घटि में घटि जेको आहे न ज़रूरु वठणु खपे। जी हा जी हा बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चयो पिया त असां वटि जेको आहे न ब्यूरोक्रेसी में जॾहिं असां ॻाल्हि कयूं था, गुदारे साहब पंहिंजा किताब लिखिया आहिनि, बशीर ख़ान वफ़ाक़ी सेक्रेटरी थी रहिया, DC रहिया, सेक्रेटरी थी रहिया, उन किताब त तजुर्बा लिखणु खपे। मां तव्हांजे प्रोग्राम जी नस्बत सिंध में जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि, जेको लाइव प्रोग्राम आहे त बाबा पंहिंजे ज़िंदगी जा तजुर्बा लिखो, किताबी सूरत में लिखो। उहे अव्हांजा किताब असांजे नौजवान ऑफिसरनि खे कमु ईंदा पढ़ण। अच्छा कादरी साहब, इहो जेको आहे न रसूल बख्श पली जो साहब इहो कोट कयो आहे पंहिंजी स्पीचिस में त अव्हां जॾहिं ॿाहिरि वञो था, तव्हांखे एक्सपोजर मिले थो त तव्हां उनखे लिखो त उहो आम माण्हुनि ताईं उहा शइ पहुचे। अव्हां जेकॾहिं वॾनि उहिदनि ते रहो था त पंहिंजे एक्सपीरियंस खे लिखो त लिखत जी सूरत में तमामु शयूं जेको आहे सो यंगस्टर्स ताईं पहुचनि, छो त हिकिड़ी मोटिवेशन हूंदी आहे न। ऐं तव्हां जेकॾहिं अव्हांखे ज़िंदगी में हिकिड़ी मोटिवेशन मिली थी वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अव्हां सुठे तरीक़े सां ज़िंदगी में अॻियां वधो था। अच्छा, त हाणे म्यूज़िक जो थोरो ज़िक्र कंदासीं ऐं अव्हां ॿई माशाल्लाह सुठियूं शख़्सियतूं प्रोग्राम में मौजूदु आहियो। सो जुनेद साहब, पहिरीं तव्हां खां पुछंदमि त म्यूज़िक सां केतिरो लगाव रहे थो, म्यूज़िक केतिरो ॿुधंदा आहियो ऐं कहिड़ो म्यूज़िक ॿुधंदा आहियो? म्यूज़िक त इंसान जे लाइ, जापे जे लाइ तमामु ज़रूरी आहे। छो म्यूज़िक सां तव्हां ईअं सम्झो त तव्हां मेंटली रिलैक्स थी था वञो न। अक्सर म्यूज़िक जेको उस्ताद मिठू कच्छी
जो नालो अची वञे थो, मैडम रूना लैला आहे, या शाब्दुल लतीफ़ भिटाई जी जेको वाई आहे, मैडम आबदा परवीन आहे, त इन्हनि खे कॾहिं कॾहिं ईअं ॿुधो वेंदो आहे, कुझु उर्दू कुझु सिंधी, अहिड़े हवाले सां। ज़बरदस्त ज़बरदस्त। कादरी साहब म्यूज़िक कहिड़ो ॿुधणु पसंदि कंदा आहियो? लाइट मोस्टली मां लाइट म्यूज़िक ई मूंखे वणे थी, ऐं क्लासिकल जेको आहे ऐं उन में शाइरी आहे, लतीफ़ साईं जी आहे, सचल साईं जी आहे, बैदल जी आहे, ऐं असांजे जेके शेख अयाज़ आहे, इब्राहिम मुंशी आहे, उस्ताद बुखारी आहे, इहे पंहिंजा सिंधी जा आहिनि, ऐं काफ़ी ॿिया बि शाइर आहिनि, ऐं होॾां उर्दू में काफ़ी हकीम नासिर जी आहे, काफ़ी ॿिया आहिनि। ऐं लाइट म्यूज़िक जेको आहे इंसानु हाणे त वरी मां तव्हांखे लेटेस्ट ॿुधायां, हींअर मुंहिंजो जेको आहे सो पाकिस्तान जो वॾे में वॾो जेको मेंटल हॉस्पिटल आहे, जेके गिदू हॉस्पिटल था चवनि, उते त हाणे जेको आहे सो मेडिसन सां गॾु म्यूज़िक थेरेपी जे ज़रिए जेको आहे सो इलाजु शुरू थियो आहे। त मूं उते ॾिठो त जेके मेंटली डिसऑर्डर्ड हुआ उन्हनि खे म्यूज़िक जे थ्रू जेको आहे जॾहिं उनखे हो त उहे हमराहनि खे जेके बि हुया, के इश्क जा फटियल हुआ, के दुनिया जे दर्दनि जा, उन्हनि खे पाए उहे वरी जेको ॾाढो उनखे मूं ॻाईंदे ॾिठो, ॾाढो सुठो लॻो। त म्यूज़िक त इंसान जे रूह खे वणे थी, पोइ कहिड़े बि पर पॉज़िटिव म्यूज़िक हुजे। इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक त थेरेपी में इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर उन में म्यूज़िक खे म्यूज़िक ई करे वठिजे, उनखे जेको आहे सो जीअं वल्गर न हुजे उन में। जी जी बिल्कुलु, बिल्कुलु सही चओ पिया। ऐं म्यूज़िक जेको आहे उहा अव्हां जा जेको आहे न, सिर्फ़ु चवंदा आहिनि त ॻाइण वारो ख़ूबसूरत हुजे, उहो ठीकु आहे, तव्हां जंहिंखे चूज़ कयो था, पर अव्हां जे कन बि जेको आहे न ॿुधंदड़ बि तव्हां ख़ूबसूरत हुजो त ॻाल्हि ठहंदी आहे। वक़्त जो घड़ी वधीक इजाज़त बिल्कुलु कोन थी ॾियनि नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, खोड़ सारा सवाल आहिनि, पर वक़्त जी मुनासिबत सां अॻियां वधूं था। ऐं अव्हां खां ज़ुल्फ़कार कादरी साहब मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदव? बिल्कुलु मैसेज इहा आहे त मौसम जे हवाले सां मैसेज ॾींदुमि त बाबा ॾाढी सर्दी आहे, ख़्यालु कयो, स्पेशली उहे ॿारनि जो ख़्यालु कयो, उनखे सर्दी खां बचायो। ऐं एजेड जेके माण्हू आहिनि उहे, छो त ब्लड सर्कुलेशन जो तालुक़ु जेको आहे सो थधि ऐं मौसम सां रहे थो, ऐं हिन मौसम में जेकॾहिं तव्हां पाण खे महसूसु न कयो त इन में ब्रेन हेमरेज, फालेज ऐं ॿियनि बीमारियुनि जा जेके तमामु शदीद थियनि था। ऐं इन जे करे हिन प्रोग्राम जी निस्बत सां पंहिंजी ज़िंदगी जो, पंहिंजे पाड़े वारनि जो, पंहिंजे जेको ओस पास जे माण्हुनि जो ख़्यालु कयो, सर्दी खां बचाव कयो ऐं माण्हुनि खे नसीहत कयो। ज़बरदस्त ज़बरदस्त कादरी साहब, इलाही ज़बरदस्त ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। ऐं जोड़े साहब, अब्दुल अज़ीज़ जोड़े साहब, तव्हां खां बि मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो? थैंक यू वेरी मच। मुंहिंजो इहो मैसेज हूंदो त जेके वॾा आहिनि घर जा या पाड़े जा, उन्हनि जी इहा ज़िमेदारी थिए थी त उहे पंहिंजो ख़्याल सां गॾोगॾु पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु कनि। स्पेशली डाइट, माना खाधो जेकॾहिं तव्हां रधियो था घर में, त पंहिंजे भेण आहे, भाउ आहे या पाड़े वारनि, उन्हनि खे ज़रूरु उन में शामिलु करियो। ज़बरदस्त, इलाही सुठो तव्हांजो मैसेज, थैंक यू सो मच। ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो, अवां ॿिन्हिनि जी मौजूदगीअ सां हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए सघियासीं, नाज़रीन ताईं हिकु सुठो प्रोग्राम पहुचाए सघियासीं। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे बि इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे बि इजाज़त ॾींदो। वेंदे वेंदे जिन जो साथ असां सां रहियो आहे प्रोग्राम में, उन्हनि जो ज़िक्र कंदा हलंदासीं। टपाल मेज़बान जो साथ प्रोग्राम में मौजूदु रहियो आहे। नाज़रीन पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़ुहैब चांडियो ऐं राजा मेमन खे ॾिसो टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंगर, टिकटॉकर बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान, ऐं पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। इंशाअल्लाह सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु हाज़िर हूंदासीं। हींअर मां तव्हांखां इजाज़त वठंदमि। अल्लाह निगहबान।